अस्सलाम वालेकुम दोस्तों। जी तलफ़ लीला जी नायाब कहानी हसन ज़रगर उन कहानी जो हिस्सो बियो तव्हांजी ख़िदमत में पेश था कयूं। उम्मीद कयूं दोस्तों हीअ कहानी तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। अगर जे असांजे चैनल ते को नओं दोस्त आयो आहे त उनखे रिक्वेस्ट था कयूं असांजे चैनल खे लाज़मी सब्सक्राइब करे ऐं बेल आइकन घंटीअ खे लाज़मी हणे, जीअं त का बि कहाणी असां अपलोड कयूं त पहिरियों नोटिफिकेशन असांजे दोस्तनि वटि लाज़मी पुॼे। जीअं त हसन पंहिंजे हिसाब सां उन साॻी मलात में आयो त उन मलात वॾी ख़ूबसूरत ऐं हसीन ठहियलु हुजे। उन में पुॻो त उन में ॿ हिकिड़ियूं औरतूं ढारे रांदि पियूं खेॾनि। पाण में जॾहिं ढारे रांदि पिए खेॾनि ओचितो उन्हनि जी नज़र हसन ते पइजी वई। जॾहिं हसन ते पयनि एतिरे में हिकु चवणु लॻी त हीउ कंहिं गोराम जादूगर बराल उन जे क़ैद मां आज़ादु थी अलाए कहिड़े हिसाब सां आयो आहे, पर आहे मुसाफ़िर लॻे मूंखे ईअं थो। ॿी चवणु लॻी त वाक़ई बि इहो गोराम जादूगर अलाए केतिरनि जा सुख आराम फिटाए छॾिया आहिनि। अलाए केतिरा ई बेगुनाह नौजवान अलाए काथां काथां खां फासाए हिते खणी थो अचे। उन धोखे जो शिकार थी ही हमरा असां वटि पुॻो आहे। एतिरे में जॾहिं इहा हसन ॻाल्हि ॿुधी हसन ॿ विखूं सुरी हिननि जे वेझो आयो। एतिरे में हिननि खे चवणु लॻो त तव्हां इंसान हो के भूत आहियो। एतिरे में चवणु लॻियूं त असां इंसान आहियूं, सो न भूत आहियूं, असां हिकु परियूं आहियूं। चवणु लॻो त मूंखे त ज़ोराब जादूगर चयो त गुराम त हिते हिकु भूत रहंदा आहिनि, भूतनियूं रहंदियूं न। एतिरे में इहा ॻाल्हि कंदो वियो। एतिरे में उन्हनि खे गुसो अची वियो ॾाढो। हसन खां पुछा करणु लॻियो त इहो वाक़ई बि चरियो आहे, असां सां मुक़ाबले में टकरियल आहे, सो इन सां असां मुक़ाबिलो कयो आहे गुराम जादूगर सां, पर असांखां ॾाढो थी वियो आहे। एतिरे में हसन खां सॼो तेर पितर हिननि हवाल पुछा कई त तूं काथों जो आहीं, केरु आहीं, कहिड़े हिसाब सां तूं हिते पुॻो आहे। हसन पंहिंजी टोटल डिटेल जेकी बि हुई सो हुन परनि खे ॿुधाई। पर हिन परनि खां पुछा करणु लॻो त तव्हां पंहिंजे हिसाब सां हिन सुनसान जॻह में ऐं हिन मलात में कहिड़े हिसाब सां रहो थियूं। एतिरे में हिकु परे चवणु लॻसि त असां हिकु बादशाह जी धीअर आहियूं, परस्तान जो बादशाह हुआ, सो असां 7 भेनर आहियूं। हुनखे का पुट जी औलाद कोन्हे। पोइ बादशाह पंहिंजो असांजो अबो जेको हुयो सो उनजी सोच जेकी हुई, जेकर मां पंहिंजे धीअनि जी शादी कराईंदुमि सो जेका मुंहिंजा जाइटा थींदा सो मुंहिंजी हुकूमत सुभाणे उहे संभालींदा। सुभाणे अवाम जेको आहे मुंहिंजो परस्तान जो उहो सभु खिलंदा। त बादशाह जा 7 जाइटा आहिनि। सो इन खां बदनामीअ खां बादशाह सलाम असांजे पीउ बहराल हिते जे कुंड में जॻह ठाहे ॾिनी आहे। सो बहराल हे असांजे मुल्क में आस पास जंगल हूंदो आहे। सो मुंहिंजो कुझु भेनर वयूं हलियूं, 5 भेनर वयूं हलियूं। इहे शौक़ु शिकार जे हिसाब सां को हरण वग़ैरह शिकार करे ईंदियूं, हिते रंध पचा कंदियूं आहियूं। सो बहराल असां हिते 2 वेठियूं आहियूं, हिते सुध समात पंहिंजे हिसाब सां कंदियूं आहे त मन को चोरी बोरी न वग़ैरह थी वञे। अदा हिन हसन ज़रगर खे ससन खे सॼी ॻाल्हि करे हिननि पंहिंजे हिसाब सां ॿुधाई उन्हनि परनि त असांजी भेण घरीअ खां पोइ ईंदियूं, सो शिकार मारे ईंदियूं पंहिंजे हिसाब सां। सो असां रंध पचा हिते कंदियूंसीं, असां हिते रहंदियूं आहियूं। एतिरे में हसन खे चवणु लॻियूं तूं हिते रही सघे थो जेकॾहिं तूं असांखे पंहिंजूं भेनरूं सम्झे ऐं तोसांखे भाउ जी ज़रूरत आहे जे असांखे जो तूं भाउ थी पवे त। हसन जॾहिं ॻाल्हि इहा ॿुधी त ॾाढो हसन ख़ुशि थियो, छो त हसन खे हिकु माउ ऐं हिकु पाण हुयो ऐं हुनखे भेनर जो को नालो निशानी कोन हुयो। हसन जॾहिं हिन जे वाता पंहिंजी भेनरुनि जो लफ़्ज़ ॿुधो त ॾाढो हिनखे ख़ुशी थी ऐं हुननि खे पंहिंजे हिसाब सां चवणु लॻो अदब एतिराम सां तव्हां मुंहिंजो हक़ीबी भेणियूं आहियो। अदा हुननि बि पंहिंजे हिसाब सां हसन खे पंहिंजो भाउ करे तस्लीम कयो ऐं पंहिंजे हिसाब सां हू बि 5 मोटी आहियूं। सो हिननि खे अची ॻाल्हि कयनि त हीअ असांजो भाउ आहे, सो हेॾे आरे पारे गोराम जादूगर खां हीअ कहिड़े बहाने निकिरी आयो आहे, सो असां वटि पुॻो आहे, सो हिन जी असांखे मदद करणु खपे। अदा सभई भेनर जेकियूं 7 ई हुयूं सो हिन खे पंहिंजो भाउ तस्लीम कयो ऐं हिन बि पंहिंजे हिसाब सां उन 7 भेनरियूं पंहिंजे हिसाब सां तस्लीम कयूं। अहिड़े हिसाब सां हसन उन्हनि भेनरुनि वटि रहणु लॻो उन मलात में। हसन जा हालात बुरा हुया। पोइ हुननि पंहिंजे हिसाब सां लिबास विबास सभु कुझु हिन खे ॾिनो ऐं हिन खे खाधो वग़ैरह पाणी जेको उते वक़्त में हुननि वटि मौजूदु सभु शइ हुई सो हुनखे खाराए पीआरे पाण सां गॾु रहणु लॻियूं। अदा हसन ज़रगर कुझु ॾींहं गुज़रियो, हली हली कुझु साल मतिलबु त महीना गुज़रियो। हसन बि अची हिते नौजवान ख़ूबसूरत ऐं ताक़तवर थी वियो हुजे। पहिरियां हसन जी उमिरि हल्की हुजे, सो बहरहाल एतिरी उमिरि न हुयसि। इन हिसाब सां हिन जी उमिरि बि कुझु वधी वई ऐं हिन खे कुझु जिस्म में ताक़त बि अची वई। हिकु ॼाणे भेनरुनि सलाह कई त असां सां गॾु हसन खे चवणु लॻियूं त तूं असांजे हिसाब सां हल शिकार ते, कंहिं जंग में शिकार वग़ैरह तोखे करणु सेखारियूं, सो तूं असां सां हल, असां परियूं आहियूं, सो बहरहाल तूं घोड़े ते हल, सो असां पंधु हलंदियूंसीं। एतिरे में हिन शिकार ते वठी हसन खे हलियूं हकिलनि होकारियूं वञनि पियो पंहिंजे हिसाब सां शिकार कंदे कंदे उहो साॻो गोराम
ॿिए हिकिड़े हमरा लाचार ऐं मजबूर खे वरितियूं पंहिंजे हिसाब सां बंदी बणायूं, उनखे साॻी जॻह ते क़ैद कयूं वेठो आहे ऐं कोड़े सां कुटे पियो। ओचितो हसन जी उन जंहिंमहिल गुराम ते नज़र पई त हिनखे ॾाढी कावड़ ऐं पंहिंजो सॼो किरदारु हिन जी अखियुनि जे आॾो ज़ाहिर थी पियो त मूंखे कहिड़े हिसाब सां खणी आयो ऐं कहिड़े हिसाब सां कुटियो हुई। एतिरे में हुन जी भेनरूं बि अची हिन पुॻियूं, उनजी बि नज़र उन गुराम जादूगर ते पइजी वई। एतिरे में चवणु लॻो त अॼु गुराम जादूगर खे मां न छॾींदुमि। हू चवणु लॻो त हू वॾो ताक़तवर आहे, सो बहरहाल असां तोखे शादियूं चई सघूं, असां बि मदद कयूं तुंहिंजी। हे चवणु लॻो त इन मुंहिंजो मुक़ाबिलो आहे, सो गुराम ॼाणे मां ॼाणियां, सिर्फ़ु मुंहिंजे हक़ में तव्हां दुआ घुरो त मां अॼु गुराम जादूगर जो ख़ात्मो करे सघां। अदा हसन बि पंहिंजे हिसाब सां जवान ऐं ताक़तवर थी वियो हुजे। हिननि भेनरुनि हिन खे पंहिंजे हिसाब सां हिकु अहिड़ो जादूई तीर ॾिनसि जो हसन जी मुठ में क़ैद हुयो, मतिलबु मुठ में बंदि हुयो। जे मुठ खोले हुनखे थोरो ज़ोर ॾींदो त उहो पंहिंजे हिसाब सां जेतिरो भालो तयारु थी वेंदो उन भालो थी वेंदो, पोइ कहिड़े हिसाब सां वार करेसि। छो त हू जादू ई हुयो, हुन गुराम खे वॾो अकुल ऐं जादूगर हुयो, सो त उनखे को बि आम्हूं साम्हूं टकरो करे न सघंदो। हुनखे अहिड़े हिसाब सां धोखे ऐं फ़रेब सां मारणो पवंदो। हसन खे चवणु लॻियूं जीअं तोसां धोखो ऐं फ़रेब कयो अथई, हिनखे ख़बर पए त असां वटि बि अकुल आहे ऐं धोखो फ़रेब असां बि करे सघूं था। अदा एतिरे में हो पंहिंजे हिसाब सां घोड़े जे तर चढ़ी ऐं उन गुराम जे तरफ़, हसन उन्हनि खां शयूं वठी ऐं भेनरुनि खां रवानो थी पियो गुराम जे तरफ़। अदा गुराम जादूगर जॾहिं हसन ते नज़र पियसि त हुनजो वात पटिजी वियो। हुन त हुनखे मरंदे फिटी करे आयो उन जॻह ते। हुन चयो त जबल तां मरी वियो हूंदो, उनखे चील ऐं कुआ वग़ैरह हेॾां होॾां खाई विया हूंदा जानवर, सो उहो ज़िंदा कीअं हूंदो। हिनखे ज़िंदा ॾिठी हे इबरत में हाली पइजी वियो त चवणु लॻो त यार मां जादूगर आहियां, शायदि मतां को रूह वग़ैरह हुजे, सो आत्मा वग़ैरह हुजे, इन हिसाब सां हिनखे वरी इहो भउ बि वेठो। अदा एतिरे में 2-3 मिंट खे गुराम अञा वेझो ई हुयो, मतिलबु त हसन हिन जो वेझो थियो त एतिरे में हिन गुराम खे पकी साबूती पइजी वई त हसन वाक़ई बि ज़िंदा आहे। एतिरे में हिन साॻी उहा चाल खेॾी जीअं हसन खे मुतमिन करे कंहिं ॻाल्हियुनि में। चवणु लॻो त पुटु तोखे मां अॼु ज़िंदा ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो आहियां, सो त तूं मुंहिंजो भाटियो आहे ऐं मां तुंहिंजो चाचो आहियां। हू चवणु लॻो त गुराम त मां तोखे मुंहिंजो भाटियो आहे, तोखे ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो आहियां, सो मां पंहिंजे हिसाब सां उन साॻे ॿेड़नि वारी जॻह ते तुंहिंजो इंतज़ारु पिया कयुमि। मन इन जबल तां लही उते अचे, मां वॾो तुंहिंजो इंतज़ारु कयो, पर पोइ मां सोचियो त जेकर मरी वियो हुजे मतां इंतज़ारु लाहे छॾियो वाक़ई बि, सो बहरहाल तूं ज़िंदा आहियां, ॾाढो ख़ुशि थियो आहियां मां। एतिरे में हुई बि पंहिंजे हिसाब सां लिबासी, मतिलबु त हुनजी कापी करणु लॻो त मतिलबु त वात लिबासी करे हुन सां को न को वार ऐं फ़रेब करे हुनखे मारियां। हू चवणु लॻुसि चाचा जानी, सो मूंखे बि ॾाढी ख़ुशी थी आहे, मूंखे बि ॾाढी ख़ुशी थी आहे, बहरहाल तोखे ॾिठो अथमि, सो बहरहाल मां बि चवां पियो त चाचा अचे, सो मूंखे सोन वग़ैरह जेको मूंखे चवे पियो ज़बान मूंसां कई ठाराइणु ऐं सेखारींदो, सो मूंखे उहो सेखार। अदा ईअं पंहिंजे हिसाब सां हसन अचे आस्ते आस्ते हुनजे वेझो, ऐं हुन बि यकीन कयो त ज़रूरु वरी मुंहिंजी ज़बान में मुंहिंजी ॻाल्हियुनि ते वरी ही के मतिलबु त एतबार करे वियो। अदा हसन आस्तरे हुनजे जॾहिं वेझो गुराम जे आयो, हुन पंहिंजे हिसाब सां उहो भेनरुनि जेको हिनखे ॾिनो हो जादूई तीर, उन तीर खे बटण हणंदे ऐं हुनजो जीअं हुनजे पंहिंजे हिसाब सां उन हिसाब सां मतिलबु त भाकुर पाइण जी ऐं तयारी कई गुराम, त हिन भरे ठकायो तीर कढायसि, हिन निड़ीअ खां किरास कयो वियुसि। छो त हुनजो भालो जेको हुयो तीर नमूने, सो उन जेको तेज़ एतिरो हुयो रुॻो हुन इशारो ॾिनोसि, हुन निड़ीअ मां किरास कई होत थो वञे। उते वञी गुराम पंहिंजे हिसाब सां किरियो। हिन गुराम जो जेको बि जादूई सामान हुयो, जेको हुयो धूल वॼाए पियो त उठ पिया अचनि, ऐं जेका ॿिया वग़ैरह सामान जेको बि हुयो उन गुराम जो खणी पाण वटि रखियो, ऐं गुराम पंहिंजे हिसाब सां उते पूरो थी वियो। अदा उन हमराह खे वञी आज़ादु कयईं जंहिंखे गुराम कुटियो पिए। जादू जी फ्रेम में खणी आयो, साॻे उठ में मतिलबु खल में बंदि करे साॻे हुन पखीअ जे हथां खणाए साॻे जबल ते मोकिलियांसि। अदा हुन जंहिंमहिल हुनखे मारे बीठो, हुनखे हमराह खे बि आज़ादु कयईं। हमराह खे पंहिंजे हिसाब सां चयईं त हाणे जाॾो जो आहे ताॾे वञु, सो बहरहाल जीअं वणे तीअं कर वञी बसि। अदा हमराह हू आज़ादु थी वियो। हू ॾाढा शुक्राना हिनखे मतिलबु त महिरबानी लफ़्ज़ अदब वारा ॾियणु लॻुसि। एतिरे बि हुनजी भेणियूं बि सतई पंहिंजे हिसाब सां शिकार करे हिन जे मथां बीठियूं। अदा एतिरे में पंहिंजे हिसाब सां जॾहिं गुराम खे मारे बीठा वञनि त एतिरे में ॾिठो त बणा हिकु तूफ़ानी वांगुरु मतिलबु त परे खां जुड़ो आहे, हिकु आसमान मां हिन तरफ़ पियो थो अचे हिकु पासे ॾांहुं। जीअं हाणे उथर उथंदो आहे त हीअं आम्हूं साम्हूं ईंदो आहे, ॾखण ॾों या ओभर ॾों काॾो बि ईंदो आहे त उंधा कयूं ईंदो आहे न। इन हिसाब सां हिननि खे महसूसु थियो त मन काशी असांजी तरफ़ अची रही आहे।
अदा हे पंहिंजे हिसाब सां ॾकी वियो ऐं पंहिंजे हिसाब सां हसन बि चवणु लॻो ऐं हुनजी जेकियूं हुयूं भेनरियूं उहे बि पंहिंजे हिसाब सां ॾकी वेंदो। आख़िर आहे छा इहा माजरो। अदा एतिरे में कुझु घोड़े सुवार ऐं जबल जी टिकरीअ जे ज़रिए अची वञे आसमानी समुंड ॾांहुं उहे आया। सम्झी 10 ॼणा 10 ई अचे हिन पंहिंजे हिसाब सां हिन खे अदब करे उन साॻियूं जेकियूं शहज़ादियूं हुयूं मतिलबु त परियूं हुयूं जेकियूं 7 हिन जी भेनरियूं उन्हनि जे अॻियां अदब ऐं झुकी उन्हनि खे सलाम करणु लॻा। एतिरे में चवणु लॻा त छा न्यापो ऐं छा मसइलो आहे, तव्हां अहिड़े हिसाब सां कहिड़े हिसाब सां आया आहियो तव्हां ऐं छा असांजे लाइ हुकुम आहे। एतिरे में उन्हनि मां हिकिड़ो हमराह चवणु लॻो त तव्हांजे बाबा साईं तव्हां 3-7 खे घुरायो आहे, सो कंहिं बादशाह जी शादी आहे, सो तव्हांखे उन पासे ॾे वठी वेंदो, सो इन हिसाब सां असां आया आहियूं तव्हांखे 10 ॼणा वठणु। उन्हनि खे पंहिंजे हिसाब सां जादुई घोड़ा तयारु हुया, सो जंहिं हिसाब सां परेलोक में हुयो सिस्टम, सो हिननि खे खणणु आया हुजनि। एतिरे में हिन जेको हुयो हसन ज़रगर, उहो हसन पंहिंजे हिसाब सां कीअं मतिलबु त लिकाए छॾींदो कंहिं पेड़ हेठां, मतिलबु जीअं उहे माण्हू न ॾिसनि। एतिरे में हू चवणु लॻियूं त असां पंहिंजे ॻोठु वेंदुसीं, सो सभु कुझु उन घर वञी उते तोखे ॿुधाईंदुसीं, हाली तव्हां हलो पंहिंजी साइड ते, असां वञूं घर ऐं जेको सामान आहे असांजो क़ीमती उहो खणो थियूं। बहरहाल जे असां केतिरो टाइम लॻंदो असां हलंदासीं तव्हां सां। त चवणु लॻो त 2 महीना लॻी वेंदव, सो मंज़िल सुठी आहे, हिनमहिल निकिरंदासीं तॾहिं बि 2 महीना पूरा थींदा त तव्हां मोटी हिते ई ईंदी 2 महीननि जे अंदरि। अदा टाइम वॾो हुजे, हिननि सोचियो त भणा ही त वॾो टाइम आहे, हुन 7 भेनरुनि सोचियो हाणे छा थिए। अदा ही पंहिंजे हिसाब सां हुन भाउ सां बि वॾो प्यारु कंदियूं हुयूं, हसन सां बि। हसन वञी पंहिंजे हिसाब सां हुन घर पुॻा, हू बि घर पुॻा सभई अची ही पंहिंजे हिसाब सां कुझु क़ीमती सामान खणणु लॻियूं। ऐं हिकिड़ी जेकी हुनजी नंढी भेण हुई उहा सिधो सो उनखे मोकिलींदा हसन खे वञी पंहिंजे हिसाब सां इहो सॼो हाल वाल ॿुधाए त हीअ असांजा माण्हू हुया ऐं असांखे अहिड़े हिसाब सां वञंदा, असांखे हेतिरो टाइम लॻंदो, सो हीअ काॾे बि न वञे ऐं हिते पंहिंजे हिसाब सां रहे। अदा उन्हनि मां नंढी भेण डुक आई, सिधो सो हसन वारे कमरे में आई, हसन खे सॼो तेर पितर हाल हवाल कयईं त मुंहिंजे बाबा साईं असांखे घुरायो आहे, सो असां हिन आरे पारे हिन पासे ॾे वेंदासीं। बाक़ी हाणे तूं जे लाइ 2 महीना वॾा न, सो असां खां सवाइ तूं ॾाढो ॾुखियो गुज़रंदे, ॾींहुं तुंहिंजो वक़्तु तुंहिंजो। सो हाणे बहरहाल हिकु कमु था कयूं, हीअ असांजो महल आहे त बाक़ाइदे वॾो आहे, हिन में अंदाज़ खां घणा कमरा आहिनि ऐं पंहिंजे हिसाब सां अजीब शयूं आहिनि, सो बहरहाल तूं घुमी पंहिंजे हिसाब सां टाइम कजांइ। पर हिकिड़ो सोन जो दर अथई, उन सोने दर में उहो दर कॾहिं बि न लाहिजांइ। बक़ाया दर जेका बि आहिनि चांदीअ जा वग़ैरह जेका बि आहिनि तूं उन्हनि में घुम, पर जेको सोनो दर आहे इन सोने दर में कॾहिं बि तूं इहो दर लाहे अंदरि न झांकजांइ न वञजांइ। सो बहरहाल ॿी तोखे मोकल आहे, असां बि इन 2 महीननि अंदरि मोटी ईंदियूंसीं, सो मतिलबु त असांजी मला त वॾी आहे, तूं असांजी टाइम पास करे वञे। अदा हिन खे ॾाढो ॾुख थियो, हिन अखियुनि मां पाणी हली वियो, हुन नंढी भेण जी अखियुनि मां बि पाणी हली वियो। हिन खां मोकिलाए हसन खां ऐं हे पंहिंजे हिसाब सां उन्हनि सां वेंदियूं रहियूं। अदा हसन पंहिंजे हिसाब सां ॾाढो ॾुख पियो थिए, हेॾां होॾां घुमे फिरे छा करे, सो 2 महीना वॾी मतिलबु त हिन खे ॾुखाई पिए थिए त हिननि खां सवाइ अलॻि रहणु, सो हिननि सां कुझु महीना रहियो त हिन खे सम्झी ईअं त हिन सां मोहबत प्यारु पंहिंजी भेनर सां, ऐं हिन खां सवाइ हाणे हिन खे घरु उहो खाए पियो महल। अदा हसन पंहिंजे हिसाब सां हेॾां होॾां उन्हनि कमरनि में वञे पियो, कंहिं कमरा खोले पियो, कंहिं में त वरी पंहिंजे हिसाब सां रंग ई ॿिया हुजनि, नदियूं ऐं छा ॼाणसि तलाउ पंहिंजे हिसाब सां हुजनि, गुल फुलार ऐं हाथियूं घोड़ा सभु कुझु हुन पंहिंजे हिसाब सां हलंदो हकिलंदो करंदो पंहिंजे घुमंदो फिरंदो अचे पियो। अदा कुझु कंहिं महिल दरवाज़ो कहिड़ो वठे, कंहिं महिल दरवाज़ो कहिड़ो वठे, पंहिंजे हिसाब सां सभु दरवाज़ा हिन पंहिंजे हिसाब सां घुमंदो फिरंदो अची ॾींहं बि पूरा थिया। अदा बाक़ी महीनो गुज़रियो, बाक़ी महीनो ऐं ॿिए में अधु ॾींहुं गुज़रियो, मतिलबु 1.5 महीनो गुज़रियो, बाक़ी मतिलबु त 15 ॾींहं हुजनि हिननि जे अचण में। हिन वञी सोने दरवाज़े जे वटि वञी पुॻो, हाणे सोने दरवाज़े खे दिलि सां टले पियो वेठो, खोलियां जॻह न खोलियां, खोलियां जॻह न खोलियां। अदा ईअं चई वरी नंढी भेण जा लफ़्ज़ यादि अचनिसि त इनखे न खोलिजांइ, सो बहरहाल असां मोटी ईंदियूंसीं, वरी ही पोइ हिते हटी पियो वञे। अदा हमरा केतिरो सबुरु करे नेठि हकिले हो करे 2 ॾींहं 3 ॾींहं सबुरु कयो, चौथे ॾींहुं वञी साॻो उहो दरवाज़ो खोलियईं। अदा दरवाज़ो जो खोलींदो वियो, हिकु मतिलबु त उन दरवाज़े खां हेठि सीढ़ी पे हले, मतिलबु त हिकु ॾाकण हुई, उन ॾाकण तां हेठि लही वियो, लही जो अंदरि वञे उते त निज़ारो ऐं ॿियो ऐं उनजी हवा ऐं उनजी ख़ुशबू एॾी हुजे जो बेअंत। हुनजो इहो मज़ो ऐं इनखे लुत्फ़ु एॾो पियो वणे, उन वणनि ऐं गुलनि जी मतिलबु त अजीब ख़ुशबू ऐं अजीब रंग हुजनि, इन दुनिया में जा उन्हनि एतिरनि दरवाज़नि में हुनखे अहिड़ी शइ काशे नज़र न आई। हे घुमंदे हैरान थी वियो त भणा ही छा आहे,
हिन में मेवा त ॾिस त मेवे जी चिल्को एॾो हुजे ॼण सोना मेवा आहिनि। गुल ॾिसे पियो त कंहिं गुल में बि का कमी न हुजे, हिकिड़े गुल तो अख कढे ॿिए में विझे त हू हुन खां सुहिणो नज़र घणो अचे। हिन पंहिंजे हिसाब सां घुमे पियो त हिन खे इबरत हुजे, हिन जी आङुर वात में हुजे त माना हे बि को रंग हुयो मूंखे ॾिसणो, इन में एॾी ख़ुशबू हुजे, ईअं महसूस थो करे पियो त ॼण मां जन्नत में वेठो आहियां। अदा हसन पंहिंजे हिसाब सां घुमंदो फिरंदो अची ॾिठईं हिकु तलाउ आहे। तलाउ में एतिरी त ख़ूबसूरत हुजे, एतिरो त ख़ुशबू हुन तलाउ मां अचे पई जो बेअंत। तलाउ बि सफ़ा VIP ठहियलु हुजे, वरी उन खां थोरो हेॾे होॾे लुणा हाणे त हिकु अहिड़ियूं कुर्सियूं रखियलु हुजनि जेकियूं मतिलबु त माण्हू लेटे ऐं वेही रहे सुकून सां, ऐं उन कुर्सियुनि में एतिरी ख़ुशबूदार कुर्सियूं हुजनि ऐं भलियूं कुर्सियूं सुहिणियूं ठहियलु हुजनि जो केर बि ॾिसे न त तो मूं जहिड़ो त उन्हनि जो वात ई पटिजी वञे। हसन पंहिंजे हिसाब सां ॾिसंदो घुमंदो अचे पियो, हिन खे वॾो मज़ो पियो अचे, उते सुकून पियो अचे त मन हीउ आहे छा ऐं छा मसइलो आहे। अदा हसन पंहिंजे हिसाब सां घुमी घुमी ओचितो हिन जी हिकु पखियुनि ते नज़र पई। हिन ॾिठो त बणा के पखी हिन तरफ़ मुंहिंजी तरफ़ अचंदा पिया। हिन सोचियो त हीअ पखी ईंदा हिन तलाउ तां पाणी पीअंदा, सो बरहाल मां किथे लिकी विया जे मूंखे ॾिसंदा त शायदि हू पाणी पी सघनि हलिया न वञनि। सो इहा सोच करे हसन वञी पंहिंजे हिसाब सां कंहिं कुंड में लिकी वेही रहियो। अदा अंदाज़े तौरु हुन अखियो फेराई त पखी 10 पखी हुजनि। अदा 10 ई पखी हिन साॻे तलाउ ते लथा, अची उन्हनि जे हिसाब सां मथो पाणी बाणी पीतुनि हेॾां होॾां, आतारे जीअं पाणी हुन जी चूंबूं हेॾे होॾे कंदी, पर उहे हिक ॿिए खां मतिलबु त पखी सुहिणा हुजनि। 2-3 मिंट मस गुज़री त हसन अहिड़ी शइ ॾिठी जो हैरान थी वियो। दोस्तो हीअ कहाणी वॾी मज़ेदार आहे। उमेद कयां थो दोस्तो तव्हांखे हीअ कहाणी ज़रूरु पसंदि ईंदी। जे पसंदि अचेव बि न त असांजे सिंध सलाम चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कजो, छो त तव्हां में वॾियूं उमेदूं आहिनि। सब्सक्राइब तव्हांजे असांजी ज़िंदगीअ जो वॾो अहम हिसो आहे। सो हसन जो ॾिसे त उन्हनि पखियुनि मां हिकु ख़ूबसूरत परियूं थी वियूं। परियूं जो थी वियूं हिकु मतिलबु त आसमानी लिबास में जेकी हुजे सो उहा एॾी त ख़ूबसूरत हुजे, हू बि हुजनि पर हूअ उन्हनि खां वरी और हुजे। 10 ई पखियुनि मां 10 ख़ूबसूरत परियूं थी वियूं, जहिड़ियूं परियूं हू हुयूं पर उन्हनि खां ई अंत हुयूं सुहिणियूं। हीअ हसन पंहिंजे हिसाब सां उन्हनि खे ॾिसणु लॻो। हुननि अहिड़ो कमु कयो, उहो परी लिबास लाहे हिकु लिबास उहो पातनि सनानु विंझण वारो, उहो लिबास पाए उन तलाउ में लही पियूं। अदा हसन ही सॼो लका ॾिसे पियो, उहे पंहिंजे हिसाब सां लही जो पियूं, विंझनि पियूं वेठियूं हेॾां होॾां, पाणी बाणी हिक ॿिए खे हणनि पियूं, भोग मज़ाक कनि पियूं वेठियूं, छो त हू पंहिंजे हिसाब सां धुन लॻी पियूं विंझण में। हसन हुनखे ॾिसी पंहिंजे हिसाब सां जेकी ॿी अलॻि अंदाज़ में ख़ूबसूरत परी हुई उन ते ही मोहिजी पियो। हसन खे उहा एतिरी पसंदि अची वई जो बेअंत। अदा एतिरे में पंहिंजे हिसाब सां खोड़ महिल परियूं विंझी ऐं उहे निकिरी, उहे कुर्सियूं जेकियूं पियूं उन्हनि कुर्सियुनि ते वञी पंहिंजे हिसाब सां लेटका खाई ऐं बुत खे पंहिंजे हिसाब सां उघण हेॾे होॾे करणु लॻियूं, छो त 2-3 मिंट हेॾां होॾां तिड़को बिड़को हिन खे लॻो। पंहिंजे हिसाब सां कुझु टाइम गुज़रियो त वरी साॻा लटा पाए ऐं साॻा पखी थी वरी वेंदियूं रहियूं। अदा जेकी आसमानी रंग सां हुई सो उनखे ॾाढो ही चाहिणु लॻो हसन, सो त हसन ॾिठो त हुनजो हौसलो ई ख़ता थी वियो। ही पंहिंजे हिसाब सां ॾाढो घुमियो फिरियो पोइ त पर हिन खे का शइ मज़ो ई न पई ॾिए। ईअं महसूसु थिए पियो ॼाण त ही उनजे अॻियां कुझु बि न आहिनि। उहे गुलनि ॾे ॾिसे पियो त हू गुल बि सम्झी वञे त हुनजे अॻियां कुझु बि न पिया महसूसु थियनि हुनखे, मतिलबु त हिनखे को मज़ो न पियो अचे। हे घुमी फिरी वरी साॻे कमरे में पंहिंजे वापसि मोटी आयो। वरी सुबुह ते वरी ही पंहिंजे हिसाब सां वियो, घुमंदो फिरंदो आयो, पर उहे साॻा पखी वरी न आया। अदा ही परेशान थी वियो, हिन खे का शइ वणे न पई, न मानी पियो खाए, न पाणी पियो पीए, न कुझु बि हिन खे वणे न पियो। हू रुॻो हुन जेकी आसमानी रंग में परी हुई उन ते ही मस्तु ऐं मोहिजी पियो। चवे वञे पियो त बसि दुनिया में आहे त इहा आहे, सभु कुझु मुंहिंजे लाइ इहा आहे। सिर्फ़ु उन जे ख़्यालनि ऐं ख़्वाबनि में मशरूफ़ लॻो पियो। हिन खे दुनिया जी का शइ वणे ई न पई। हिन पंहिंजे हिसाब सां वॾो ज़ोर लॻायो हेॾे होॾे दिलि लॻाइण जी, पर हुनजे अॻियां का शइ बि हिन खे मतिलबु त महसूसु थिए पई ॼण हीअ आदत बि न आहे हुनजी। अदा एतिरे में ही पंहिंजे इंतज़ार में वेठो हुजे, हेॾां होॾां घुमंदो फिरंदो पंहिंजे हिसाब सां त उहे परियूं वरी ही आयूं। उहे परियूं आयूं, जीअं आयूं तीअं साॻियो कमु कयूं, साॻियो पखियुनि जे रूप में आयूं। ही वरी साॻियो लिकी ॾिसे पियो। अदा ही लिकी ॾिसे पियो वेठो पंहिंजे हिसाब सां, जीअं आयूं तीअं वरी विनतियूं सिंतियूं, वरी साॻियो कमु साॻे हिसाब सां। हिन खे उहा साॻी परी ॿीहर जो ॾिठे न अञा हिन खे दिलचस्पी वधी वई। हे त उॾी वियूं पर ही पंहिंजे हिसाब सां पाण हुननि खे ॾेखारे न सघियो।
एतिरे में मोटी घर आयो त एतिरे में हुन भेनरियूं बि पंहिंजे हिसाब सां ॾिठईं त बणा हिकु उहो साॻियो ई तूफ़ान अचे थो पियो। उन तूफ़ान में साॻा टांगा घोड़ा ज़ाहिर थिया, उहे साॻा हमरा ज़ाहिर थिया। हिननि खे साॻे रूप में साॻे हिसाब सां छॾियूं लिया विया ऐं हू जीअं आयूं पंहिंजो लिबास परनारो लाहे आम माण्हुनि वारा लिबास करे हू 7 ई भेनर अची हिन जी जाचा में निकितियूं। अॼु जाचा निकितियूं ॾिठनि त बणा उहो साॻियो असां वारो भाउ वेठो आहे, पर थी सफ़ा कंग वियो आहे। पहिरियां कीअं छॾे वयूं हुअसि, सो ॻरी सुकी वियो आहे। अलाए छा काशे खाए बाए कोन पियो, हुनखे काशे वणे त खाए न। अदा हिनखे भेनरियूं ॾिसी ॾाढी हुनखे पुछा करणु लॻियूं त बणा हेतिरो त पतलो दुबलो थियो वियो आहे। सो हिन हेॾां होॾां वग़ैरह हिनखे हणणु लॻियूं, चवणु लॻियूं त छा थी वियो आहे, तोखे छा मसइलो आहे, बीमार आहे, तबियत न आहे, छा ॻाल्हि आहे। अदा हिनखे का बि हीअ ॻाल्हि न पियो करे त को मूंसां हीअ मसइलो आहे। सो त हाणे छा करे हुन सां भेण सां वाइदो करे चङो त मां जेको सोन वारो कमिरो आहे उन में वेंदुसि ई न। अदा एतिरे में हुनखे दिलि सां धकु लॻो, जेकी नंढी भेण हिन जी हुई ऐं हिन जी जेकी बहरहाल हुन नंढियुनि मां नंढी हिकिड़ी आख़िरी भेण जेकी हुई उनखे दिलि सां अॻे धकु लॻो त मुआरे भाउ खे का न का आहे वेदन, सो बहरहाल मूंखे ई ॾसींदो, का बहाने सां पुछा कयांसि। अदा ॿियुनि भेनरियूं पंहिंजे हिसाब सां हली वियूं। हीअ पंहिंजे कमरे मां उथी सिधो सो भाउ जे कमरे मां आई, अची भाउ खां हाल अहिवाल वठणु लॻी त छा मसइलो आहे, तोसां हीअ वेदन छो आहे। एतिरे में हिन जी अखियुनि मां पाणी हलियो आयो। हीअ एतिरे में भेण खे चवणु लॻो त मूंखे माफ़ु कजांइ, सो मूंखे तूं नसीहत करे वई, मां हुन नसीहत ते सही न आयुसि, सो मूंखां वॾी ग़लती थी वई आहे। जे माफ़ु करे ऐं मुंहिंजो कमु करे त मां तोखे ॻाल्हि कयां। भेण चवणु लॻी, मुर्की हिनखे चवणु लॻी, ओ चरिया तूं घबराए न, जेको कमु आहे तूं ला धड़क मूंखे चई ॾे, मां तुंहिंजो कमु न कंदमि, ॿियो कंहिंजो कंदमि। एतिरे में हिन सॼी ॻाल्हि उन सोने कम में लप्त दर वारी ॿुधाई त मां हिन दरवाज़े क्रॉस करे अंदरि वियुमि, हिन परी ॾिठमि, उहा परी मूंखे एॾी पसंदि अची वई आहे, हुन खां सवाइ मूंखे काशे वणे ई नथी। सो चवां थो त मतिलबु त हीअ दुनिया अधु बि न आहे उन हिसाब सां। एतिरे में हिनखे कावड़ कोन वठी हुई हुन भेण खे हुन जेके। एतिरे में हूअ चवणु लॻी त इन ॻाल्हि जे करे तूं घबराए थो। एतिरे में हिन जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी हिनखे पंहिंजे हिसाब सां दिलिजाए थी त मतिलबु त भेण कावड़ न कई, सो बहरहाल कमु ठही वियो। एतिरे में चवणु लॻी त हाणे मसइलो त थोरो ॾुखियो आहे, सो छाजे करे इहा ॾुखियो आहे, जीअं तूं परीअ जी ॻाल्हि करे थो, इहा वाक़ई बि असां जहिड़ी परी आहे, पर इहा मतिलबु त ॿिए बादशाह जी आहे। इहे बि पाण में 7 भेनरनि, सो हिन जो जेको पीउ हुयो सो वॾे मुल्क मथां 7-8 बादशाहियूं हुनजे कंट्रोल में आहिनि। हू सम्झ में न ताक़त में घणो आहे असां सभिनि खां। असांजो पीउ बि आहे बादशाह, पर असांजो पीउ हुनजी अध ते बि कोन्हे का, हू ताक़त में ऐं जिनायत फ़ौज में वग़ैरह वग़ैरह में घणो आहे। सो हू हिकिड़ी हिसाब सां इशारो ॾींदो त अलाए काॾे असांजी मतिलबु दुनिया ई हली वेंदी, सो हुन जी ताक़त वॾी आहे। इहा जेकी तूं परी ॾिसी आहीं, इहे 7 ई भेनरनि 7 ई पंहिंजे हिसाब सां अलॻि अलॻि अंदाज़ में बादशाहियूं हलाईंदियूं आहिनि। उन परस्तान जी इहा बि पंहिंजे हिसाब सां बादशाहज़ादी आहे, सो बादशाही इन जे हथ में आहे। 7 ई भेनरियूं पंहिंजी बादशाहियूं हलाईंदियूं आहिनि। 7 भेनरियूं वॾियूं आहिनि, इहा जेकी तूं ॾिठी आहे सो इहा नंढी भेण आहे 7 मां, सो इहा बि पंहिंजे हिसाब सां बादशाही संभालींदी आहे। सो इहा पंहिंजे हिसाब सां हिते ईंदी आहे, सो हर 14 राति ॾींहं जो ईंदी आहे, मतिलबु महीने जी 14 तारीख़ इहा ईंदी आहे। पंहिंजे हिसाब सां हिते तलाउ ते विझंदी आहे, सैर सफ़र कंदी आहे, घुमंदी फिरंदी आहे, पोइ हली वेंदी आहे। तूं ॾिठी त आहे, पर इन जी जे ताक़त जी मां अंदाज़े तौरु ॻाल्हि कयां त वॾी ताक़तवर आहे। अगरि जे असां का बि ग़लती कईसीं असांजी ख़बर पइजी वई त शायदि तूं त छॾ पर असां ई कोन बचंदियूंसीं। इन जे हिसाब सां हाणे छा कयां, इन सोच वीचार में अची आहे ऐं हिन खे बि सम्झ में ॻाल्हि आई त वाक़ई जहिड़ी हवालु करे थी त वाक़ई बि मथां ताक़तवर इन जो पीउ हुजे, जे सुभाणे कुझु बि थी पियो त हीअ त छॾ पर मूंखे त छॾ पर हिननि खे बि तबाह थी वेंदियूं। अदा हसन पंहिंजे हिसाब सां सोचणु लॻो, भेण विनारे सोचणु लॻी। अदा नेठि उहो टाइम बि अचे वियो। अदा पंहिंजे हिसाब सां हीअ लिकी छपी ऐं 2 भेण भाउ, नंढी भेण जेकी परी हुई ऐं हीअ पाण जे हिसाब सां उन साॻे कमरे में दाख़िल थिया सोनारे में, ऐं उन टाइम ते आया। अची ॾिसणु लॻा त उहे साॻियूं परियूं आयूं, साॻे हिसाब सां लथियूं घुमियूं फिरियूं, पर हिननि पाण न ॾेखारियो। अदा हिन खे सॼी हिन तेर पितर भाषा हुन परी ॾिठो जेकी हिन जी भेण हुई त छा हले छा चले थो, उहे पंहिंजे हिसाब सां जंहिंमहिल उॾी वियूं। हिन खे चवणु लॻी तोखे हिकिड़ो कमु करिणो पवंदो। हिन खे पंहिंजे हिसाब सां कहिड़े बि हिसाब सां हिन खे क़ैद करिणो पवंदो। क़ैद अहिड़े हिसाब सां करिणो पवंदो जो हीअ परी वारो लिबास लाइनि थियूं न, इन लिबास जे ज़रिए तोखे इहा परी हासिलु करे सघे थो, छो त हूअ ज़ोर ज़बरदस्ती ऐं पाण ॾेखारींदे तूं बची न सघंदे। चई उहो कीअं थींदो, चई हाणे इहो जेको परी वारी जंहिं महिल विझनि थियूं उन महिल इहो लिबास जीअं लाइनि
इहो लिबास तूं लिकाए वेठी कर इन साॻी परीअ जिते तूं आशिक़ आं सो ॿियूं परियूं उॾियूं हली वेंदियूं। जॾहिं इहा लिबास न हूंदुसि त काॾों उॾी सघंदी, इहा उॾंदी बि कोन। सो जंहिं महिल इहे हली वञनि उन खां बाद में तूं इनखे वञी बाह में हथु विझजांइ ऐं पंहिंजे हिसाब सां कमरे में वठी अचिजांइ, बाक़ी मुंहिंजो कमु आहे। अदा हिनखे पंहिंजे हिसाब सां चई हाणे तूं हिते लिकण जी जॻहि ॻोल्ह ॾिसे, तोखे जाचा त ज़रूरु लिबास खजंदो, जाचा त ज़रूरु हलंदी, छो 10 परियूं हो बि तोखे कुंड पासे में सिर्फ़ु जे तोखे नज़र पइजनि न तूं त वेंदे पर असां बि हली वेंदियूंसीं, हू एतिरी ताक़त रखनि थियूं। अदा हाणे हसन ज़रगर पंहिंजे हिसाब सां दिमाग़ वारो हुयो। हसन पंहिंजे हिसाब सां चयो त हाणे तलाउ जे वेझो ई मूंखे किथे लिकणो पवंदो, अहिड़ी जॻहि ठाहिणी पवंदी जो ही लटा खणण में त मूंखे सवलाई थिए न। अदा हिनखे पंहिंजे हिसाब सां चवणु लॻो त किथे बि हिनखे जॻहि अहिड़ी न लॻी जो महफ़ूज़ हुजे। हिन पंहिंजी हिकिड़ी थोरी खॾड़ी ठाहे के कुंड में हिकु पेती मतिलबु जेको पेती हूंदी आहे उन पेतीअ खे कंहिं झाड़ुनि जे मथां लटा वग़ैरह ॾेई मतिलबु टालियूं ॿालियूं ॾेई जेका बि हूंदो आहे किन किचिरो सो उहो साइड ते उछले उन जे मथां हेठां पेती मथां ढके उन पेतीअ में अंदरि वेही रहंदुमि ऐं पंहिंजी खोटराई करूं ते सम्झ सेटअप पाण हिन ठाहियो। मतिलबु जे कंहिंजो बि शक न पए त इहो को किन पियो आहे, सुका पन पिया न, सो केर बि तवजो न आणे। अदा हिन पंहिंजे हिसाब सां उहो कमु सेटअप करे पंहिंजे हिसाब सां हिकु पेती खणी आयो, हुन पेतीअ में सॼो सेटअप करे सॼो हुनखे पंहिंजो माइनो रखे त मतिलबु त हीअ हिते ई विझंदियूं ऐं हिते लटा लाहींदियूं ऐं हितां मूंखे वारो लॻंदो, मां हिते वेही रहंदुमि त हिते मुंहिंजी कंहिं नज़र न पवंदी। अदा हिनखे इंसानु हुयो, हिनखे दिमाग़ पंहिंजे हिसाब सां हुयो। अॼु भेण निंडीअ खे ॻाल्हि कई त मां हेतिरे मां हीउ कमु करे आयुमि, एतिरे में हूअ ॾाढी ख़ुशि थी हिनजी इहा मतिलबु तवजो ॻाल्हि ॿुधी। चवणु लॻी त जेतिरो थी सघे तेतिरो ख़्यालु रखजांइ ऐं पंहिंजी पेरियत रखजांइ, जे तोते थोरी बि ख़ुशबू तुंहिंजी नज़र पइजी वञे न, मतिलबु ईअं त तूं पंहिंजी ज़िंदगी बि विञाए वेंदी ऐं असांजी बि। हिन चयो चलो ठीकु आहे, मां हिन ॻाल्हि जो ख़्यालु रखंदुमि ऐं ज़हन रखंदुमि। अदा पंहिंजे हिसाब सां उहो टाइम थी वियो 14 तारीख़। अदा हीअ पंहिंजे हिसाब सां वियो उन साॻी जॻहि ते वञी लिकी वेही रहियो। अदा कुदरत मुंहिंजी अला अॼु उहे साॻा पखी आया, उन पखियुनि मां परियूं थी वियूं, परुण पंहिंजा लिबास लाइ रखणु लॻियूं हेॾे होॾे। हीअ हुन पेतीअ में एतिरी त गर्मी हुजे जो हुनखे एॾी बेहंत हुन में हवा ई न पई लॻे, हुनखे एॾो साह खे बूसड़ थिए, थोरो दर मथे करे पर जे घणो खड़को थींदो वरी सोचे पियो जे ख़बर पइजी वञे त वॾो कमु ख़राबु थी वेंदो। सो आहिस्ते आहिस्ते ज़ोर ॾेई थोरी बाफ़ वठे पियो, पर गर्मीअ जो को अंदाज़ो ई न एतिरी गर्मी हुजे। अदा कमरे में पंहिंजे पेतीअ में पहिरियों चकर हीउ बंदि थियो हुजे, हीउ चवे पियो त हाणे कहिड़ी बि हिसाब सां रुॻो हीउ घड़ियूं तकलीफ़ सां वरी ज़िंदगी सॼी मूंखे इहो माण्हू जे मिली वियो त बाक़ी छा खपे। अदा कुदरत मुंहिंजी अलाह जी, सो अलाह बि हिन ते को राज़ी हुयो, परीअ बि हिन जी पेतीअ जी भर में अची लटा लाथा। अदा उहे साॻियो लिबास पंहिंजो हिन जी आॾो रखी पंहिंजे हिसाब सां ऐं परी सनानु करणु हली वई। हू पंहिंजे खेल मतिलबु त खेॾण में मसरूफ़ हुयूं ऐं हिन जो हेॾे होॾे लटा ॾिठा, ॿियनि जा लटा पिया, हिन जो लिबास ई उहो सोनो जेको आसमानी रंग जो नज़र ई न पियो अचे। हिन चयो त बणा हाणे कीअं मसइलो थिए, थोरो हीअं तरफ़ हथु कई त बणा मुंहिंजे हथु ड्रेगाइण जेतिरी देरि आहे जो हिते लिबास में हथु ज़ेरी न पइजी वेंदो, मूंखे निकिरण जी बि ज़रूरत न आहे। अदा उते लिबास खे छिके पंहिंजे उन किचिरे मंदरु हली वेही रहियो बसि। अदा 2-3 मिंट गुज़री त हिन ॿाहिरां गुफ़्तगूअ जा आवाज़ ॿुधा, हेॾां होॾां फतकण लुॾण जा। अदा हे पंहिंजे हिसाब सां लिबास ॻोल्हणु चालू थी वियूं। अदा हुनजी परी जेकी हुई छाकाणि त राणी परी, सो हुन जो लिबास हिन खे कोन पियो लभे। हिननि सोचियो त हाणे लिबास काॾे वियो था, खोड़ कलाक ॿ ॻोल्हियुनि, एतिरे में परुनि जे उॾण जो टाइम बि थी वियो हुजे। एतिरे में ॿियो चवणु लॻियो त हाणे छा कयूं। हूअ चवणु लॻनि त हाणे तव्हां भली वञी सघो थी, छो त तव्हांखे पंहिंजा लिबास आहिनि, मूंखे परी वारो लिबास न आहे त मां उॾी बि नथी सघां न त हली सघां थी। सुभाणे जेके कंहिंखे बि ख़बर पए, न मुंहिंजे बाबे खे ख़बर आहे, न असांजे कंहिं परस्तान मां ख़बर आहे त का मां हिन दुनिया में का अहिड़ी जॻहि बि ठाही आहे पंहिंजे लाइ। जेकॾहिं हीअ ख़बर पवंदी त वरी मुंहिंजे लाइ मसइलो थींदो। सो बहरहाल तव्हां हलो, मुंहिंजी बशे जी पर अथव, सो मूंखे जीअं लिबास लधो पंहिंजो सो मां तव्हां वटि पुॼंदमि। अदा एतिरे में पंहिंजे हिसाब सां हू त होॾियूं हली वियूं। थोरी देरि खां पोइ हिनखे गर्मी बि ॾाढी थिए पई। हिन ॾिठो त बणा हीअ अकेली वेठी आहे। एतिरे में हीअ चिलाइणु लॻी, केर बि आहे जीअं मुंहिंजो लिबास खयो आहे उहो मोटाए ॾे, छा की शइ घुरंदी मां ॾींदीमांसि, दुनिया चवे दौलत चवे, जेकी शइ चवे त मां ॾियांसि। अदा हसन निकिरी पियो, लिबास खणी सिधो सो हिन जे तरफ़ वधणु लॻो। हिन ॾिठो त हिनखे ॾाढी कावड़ बि आहे। हीअ सिधो सो वञी उहो लिबास खणी हिन जी बाह में हथु विधो। पर लिबास हुन पंहिंजे हिसाब सां लिकाए छॾियो, लिबास हिनखे न ॾिनई।
लिबास हिन पंहिंजे हिसाब सां लिकाए उन जॻह ते हिन खे ॿांह में हथु विझूं सिधो सो कमरे में हलियो वियो। अदा कमरे में जो हलियो वियो अची पंहिंजी भेण बि उहा पंहिंजी नंढी बि आयसि सो उन हिसाब सां हिन परीअ सां ॻाल्हाइण लॻी। हुन जे महिल भेण हुनजे ॾिठो परीअ खे एतिरे में हूअ सफ़ा ॻाढ़ी लाल थी वई त सॼी इहा शरारत मतिलबु त शरारत तुंहिंजी आहे, तूं इहो कमु कयो आहे हिकु इंसान सां मिली घुली ऐं मुंहिंजी हिकु इज़त ऐं मुंहिंजो हिकिड़ो मतिलबु त पंहिंजे हिसाब सां परस्तान जो जुबो चोरायो आहे। सो बहरहाल मां तोखे कॾहिं बि न बख़्शींदुमि, हिकु चकर मूंखे इहो जुबो मिली वञे। एतिरे में चवणु लॻो, हीअ चुप करे ॿुधणु लॻी। बहरहाल हिन चवण ई न लॻसि। हीअ चवे पई हीअ वॾी गरम आहे, जे हिनमहिल मां ॻाल्हाईंदुमि इहो बिगड़ो थी पवंदो ॻाल्हि में। सो ठरे बाद में जब सम्झाईंदीमांसि त इहा सम्झंदी, हिनमहिल सम्झ बि न वठंदी। अदा हिन बि हसन बि कुझु न पियो कुझु न, हूअ बि चवे हीअ पंहिंजे हिसाब सां हेॾे होॾे रुनी पिनी हेॾो होॾो पिटी बिटी हेॾो होॾो। 2-3 मिंटनि खां पोइ हीअ वरी मतिलबु त बीह रही, शांती थी वई। चवणु लॻी त हाणे ग़लती त मुंहिंजी आहे, छो त मां इहो तलाउ बि पंहिंजी मर्ज़ी सां ठारायो, कंहिं जादूअ जे ज़ोर ते, ऐं सभु कुझु मां पंहिंजे मर्ज़ीअ ते कयो, कंहिं वॾे नंढे खां कोन पुछा कई। अॼु जे मां सुभाणे क्या वॾे नंढे खे ॻाल्हि कंदमि सो उहे साॻा मयारी मूंखे कंदा, सो ग़लती सॼी मुंहिंजी आहे। मूंखे हिकु फ़क़ीर नजूमीअ चयो त हिते कमु इहो न कर, सो सुभाणे तूं पंहिंजे वतन खां मतिलबु त विञाइजी वेंदी। उहा अॼु नजूम जी ॻाल्हि मूंखे यादि पई आहे, इन करे रोआं थी। हाणे मुंहिंजो त कसूरु आहे, तव्हांजो को बि कसूरु न आहे। जे मां इतलाह न ठाहियां त तव्हां छाजे लाइ मूंखे क़ैद कयो आहे। अदा एतिरे में हिन खे ॻाल्हि सॼी सम्झ में अचे वई। 2-3 मिंट पोइ ॾिठईं त बण हाणे हीअ मतिलबु त कंहिं ॾार ते आई आहे। एतिरे में साॻी हुनारी भेण हसन वारी नंढी उहा अची हिन सां ॻाल्हाइण लॻी त हेतिरे मां ॻाल्हि हीअ आहे, सो तुंहिंजो जुबो असां चोरायो आहे, वाक़ई बि हिन ई चोरायो आहे। सो उहो जीअं खणी आयो तीअं उन साड़े छॾियो। जंहिं महिल साड़ण जो हिन जो ॿुधो त उन महिल हीअ बेहोश थी मथां थी हेठि परी उहा किरी पई। अदा परी जो किरी पए त हिननि ॾिठो त बण हसन जी त साह ई सॼो हलियो वियो, छो त हू हुन सां मोहबत करे पियो ऐं हुनजो बि मतिलबु त साह मुठ में पइजी वियो त मन लड़े छा थियो, परीअ खे परी त वई। अदा हसन ऐं हसन जी भेण परेशान थी विया त बहरहाल हाणे छा थिए, हू बि हसन बि परेशान थी वियो। एतिरे में हूअ चवणु लॻी त को मसइलो न आहे, हिन खे कुझु बि न थींदो। अदा एतिरे में हिननि पंहिंजे हिसाब सां ज़ोर ॾिनो हिन खे जाॻाइण जो, पर हीअ जाॻी कोन हिननि खां। हसन ई पाण भेण में सलाह करणु लॻा त हाणे छा मसइलो थिए, हीअ त वई हीअं सुख थी, चई त ईअं न कंदासीं ऐं एतिरो कमु न कंदासीं त तुम्हारी मोहबत बि रुली वेंदी, ऐं जेकॾहिं हिन मां हिनमहिल हथ कढंदासीं ऐं हिन ते तरस खाईंदासीं हीअ वेंदी। इहो साॻियो असां ते हुकूमत हलाए ऐं बहरहाल पंहिंजा जिननि ऐं भूतनि खां बहरहाल उन्हनि खां क़ैद कराए असांखे एतिरो त सज़ा ॾियारींदी जो बेअंत। बहरहाल इहा असांखे रिक्स खणणी पवंदी, कुझु बि थिए। सो बहरहाल हिन खे ईअं क़ैद में हाली रखिणो आहे जेसि ताईं हीअ पंहिंजे हौसले में अचे। अदा कुझु देरि गुज़री पाण में हिननि सलाह बलाह कई त एतिरे में हुनखे बि हौसलो आयो। शहज़ादी मतिलबु त उहा परी उथी अची परी चवणु लॻी, सो हाणे छा थींदो, लिबास त हुन चयो सड़ी वियो। सड़ियो छाजे करे आहे, सो हाणे हसन जी भेण चवणु लॻसि, सो मुंहिंजो भाउ तोते मस्तु आहे, तोखे हिन 2 चकर ॾिठो आहे, सो तूं सनानु करण आई आहे, तोते सभु चरियो आहे, हिन खे न मानी थी वणे न दुनिया में काशे वणे थी। हीअ चवे थो जी मूंसां मोहबत करे। हाणे तुंहिंजो पोइ ते कुझु बि न आहे, हिन लिबास बि साड़े छॾियो, तूं पोइ ते वेंदीअ कीअं, जे वेंदीअ ते बि हाणे चवंदा ईअं त हेड़ी तेड़ी आहे। सो तूं ॻाल्हाइण में पंहिंजे हिन में खुटल आहीं, सो हाणे कहिड़ी बि हालत में हिन मुंहिंजे भाउ सां तूं मोहबत कर। अदा हाली त हिन खे ॾाढी कावड़ गुस्सो आयो पंहिंजे हिसाब सां, चवणु लॻी त हाणे छा कयां। अदा हेॾां होॾां हिन बि सोचियो ऐं हू बि पंहिंजे हिसाब सां हुननि जी भेनरुनि जो अचण जो टाइम बि थी वियो। अदा हसन ऐं पंहिंजी भेण खे ख़बर पई त असांजे मतिलबु हालात में लुड़ थो अचे, शायदि हिन कमरे में हिन खे बंदि कयूं पियूं। भेनरुनि हलिया विया, भेनरुनि सां हिन उन्हनि ॿिन्हिनि ॻाल्हि न कई त का हसन जी मतिलबु त जेको बुख ऐं प्यास जो मतिलबु त मंज़र ही हक़ीक़त हुई। अदा सिधो सो हुननि पंहिंजे हिसाब सां जेको शिकार वग़ैरह करे आयूं हुजनि उहो शिकार पंहिंजे हिसाब सां हिन रंधियो, रंधे मानी तयारु थी। हिन अहिड़ो कमु कयो, हसन खे मानी खणाई, मतिलबु त नंढी भेण हुननि जी हसन खे मानी खणाई त उन शहज़ादीअ ॾे जिते आशिक़ु हुयो। अदा हसन सिधो सो मानी खणी उन कमरे में वियो हलियो। पोयों वरी हुननि भेनरुनि सभिनि खे ॻाल्हि हेतिरे मां करे छॾी त असांजो भाउ जेको हसन आहे सो उन खे बुख ऐं प्यास जे करे बीमार न हुयो, सो मसइलो को ॿियो हुयो। हिन हिकिड़े परीअ ते आशिक़ु हुयो, सो उहा परी असां पंहिंजे हिसाब सां आंदी आहे, हिन कमरे में बंदि आहे। सो हसन उन ते मस्तु आहे। सो हाणे मां इन टल में लॻी पई हुयमि, हाणे वधीक तव्हांजी सलाह आहे, छा मसइलो थींदो।
अदा हुननि परनि खे जॾहिं ख़बर पई त हिते परी आई आहे जंहिंते असांजो भाउ आशिक़ु आहे, हू बि उन ॾिसण लाइ बेअताबियूं थी पियूं। अदा सिधो सो उन कमरे में 7 ई भेनर अचे पुॻियो, हुनखे परीअ खे ॾिठनि लॻियो त वाक़ई माशाअल्लाह, असां बि पंहिंजे हिसाब सां परियूं आहियूं, सुहिणियूं आहियूं, पर हीअ असांजी जॻहि खां और आहे। अदा ॾिठनि त हसन ऐं पाण में ॿई गरजी पानी पिया था खाइनि। अदा ॾिठनि हिननि जी अखि पई त ॾाढो ई ख़ुशि थियूं त बहरहाल हाणे पंहिंजे हिसाब सां हसन सां मोहबत करणु चालू थी वई। हसन सां मतिलबु त सेट में अची वई आहे, सो हाणे त भलो कमु थी वियो। अदा ही 7 ई भेनर बि ॾाढियूं ख़ुशि थियूं, हसन बि ॾाढो ख़ुशि थियो ऐं उनजी हसन सां पंहिंजे हिसाब सां उते ई शादी कराए छॾियनि। अदा शादी कराए ऐं उन सां कुझु रहणु लॻो। कुझु ॾींहं गुज़रिया हसन जा, उन सां गॾु महीनो ॾेढ त हसन ख़्वाबु ॾिठो। हिकु ॾींहुं ख़्वाबु ॾिठो त हिन जी माउ जो उहो साॻियो मंज़रु अॻियां अची वियुसि। हिन जी माउ अलाह खे इबाबत में हिन खे पुकारे थी पई ऐं अखियुनि मां नार पई वाहे। हसन खे बार बार 4-5 सॾ कयईं। हसन खे जाग थी पई, हसन खे वरी पोइ निंड ई न आई। अदा सुबुह थी हसन सॼी पंहिंजी भेनरुनि सां ॻाल्हि कई त हेतिरे मां ही मूं ख़्वाबु ॾिठो, सो मुंहिंजी माउ मूंखे पुकारे थी पई, मूंखे कहिड़ी बि हालत में पंहिंजे मुल्क वञिणो आहे, सो मूंखे इजाज़त ॾियो। अदा भेनरियूं छा थियूं करे सघनि। भेनरुनि चयो त हाणे तोखे असां रोके नथियूं सघूं, छो त तूं शादीशुदा थी वियो आहे, सो तुंहिंजी माउ बि पोइ ते आहे, तोखे वॾो इंतज़ारु आहे, पर हाणे तोखे हथे सखणे बि असां नथियूं मोकिले सघूं। हीअ जी तोसां शादी कराई आहे, हीअ जेकी बादशाह हुई, बादशाहज़ादी मतिलबु त परी लोग जी हुई, सो हिन तुंहिंजे उन कखाणे घर में हिन खे मज़ो कोन ईंदो, सो हाणे तुंहिंजो कुझु न कुझु असां बंदोबस्तु कयूं, बाद में तोखे मोकिलजूं न। अदा एतिरे में हसन खे बि ॻाल्हि सम्झ में आई त वाक़ई बि मूंसां जेकी गॾु शहज़ादी आहे, सो उहा बादशाह जी धीउ आहे, सो हिन वटि मोह जी झोपड़ीअ में त काशी आहे बि कोन। मां सोन वारो आहियां, सोन में मुंहिंजी दुकान में छा रहियो हूंदो, मां बि हेतिरो टाइम थी वियो माउ खां अलॻि आहियां, सो मुंहिंजी दुकान ते बि कुझु रहे अलाए आहे अलाए न आहे। अदा कुझु ॾींहं गुज़रिया त हिननि पंहिंजे हिसाब सां हिन खे 10 ऊठ दुनिया जा उन्हनि 7 ई भेनर हिन खे भरे ॾिना त हसन पंहिंजे हिसाब सां तूं वञ, पर जॾहिं बि असांजी सिक लॻे, असांजी यादि अचे त ज़रूरु असांजे समाधि अचिजांइ, असांखे न विसारजांइ, छो त असां तुंहिंजी भेनर आहियूं। अदा हसन हिननि खां मोकिलणु लॻो, ॾाढो हिननि जे मतिलबु त ॾुख में रोए पियो, पर पोइ ते हिन जी माउ हुई, उन जे करे हिन हसन खे वापसि वञिणो पइजी वियो। अदा उन शहज़ादी जेकी हिननि परणाए ॾिनसि परी, सो उन खां मोकिलाए ऐं हसन खे गॾु ऐं रवानो कयुनि। असुल में उहे जेका हिननि 10 ऊठ भरे ॾिना, उहे असुल में ऊठ न हुया, उहे जादू हिकु मलाइक हो, मतिलबु त हुया छा वॾा जिन, सो उहे पंहिंजे हिसाब सां उन महिल हसन खे मथे चाढ़े ऐं उतां ई हुननि उॾणु चालू कयो। अदा उॾण जो चालू कयो। राति जे टाइम में हसन चढ़ियो, शाम जे टाइम में हीअ सॼी राति ई उॾंदो रहियो, अची उन बादशाही उन मुल्क में पुॻो जंहिंमें हिन जी माउ ऐं हिन जो मुल्क हुयो। असांजो ॾिसे त सुबुह जे टाइम में पार में अखि जो खोले ॾिठईं त भणा मुआ पंहिंजे मुल्क जे मथां फिरंदो हुतां तो। अदा उठनि खे इशारो कयईं त हेठि लाहियो। अदा उठ हिन जी साइड में पंहिंजे घर जे आॾो ई विथिरकार लथा। सुबुह जो टाइम हुयो, सो हर को आराम हुयो, असुर जो टाइम हुयो। हसन पंहिंजे हिसाब सां उठनि था, उहा दुनिया मिल्कियत लाहे ऐं उन पंहिंजे कमरे में रखी, जंहिंमें बाज़ार ॾांहुं बि दरवाज़ो हुयोसि ऐं पंहिंजे घर ॾांहुं बि दरवाज़ो। अदा टोटल दुनिया पंहिंजे हिसाब सां ढोए अंदरि रखियईं ऐं एतिरे में हिन पंहिंजे हिसाब सां हिन जी माउ उथी वज़ू करे वञी अलाह जे इबादत में मसरूफ़ थी वई। निमाज़ बिमाज़ पढ़ी ऐं अलाह खां इहे अर्ज़ु कयईं त मुंहिंजो पुटु किथे बि हसन आहे, मूंखे पंहिंजे हिसाब सां मिलाए, मुंहिंजा मालिक तूंखे उन जी पार अथई, छो त माउ हूंदी आहे, सो माउ जा हथड़ा अलाह साईं ज़रूरु अघाईंदो। अदा मां एतिरे में हिन जे बारे में हक़ में दुआऊं घुरी ऐं हिन सलाम जो वराए त हसन ॾिठईं त बणा अॻियां बीठो आहे। सलाम वराए जो मां ॾिठो त बणा माउ जी उहा जॻह ई न रही, ख़ुशीअ जो अंदाज़ो ई न लॻाए सघिजे। ॾाढी हसन जी माउ ॾाढी ख़ुशि थी। हसन जी माउ जॾहिं ख़ुशि थी, हसन खे ॾिसी ॾाढो हिनखे चुमियूं, भाकुर साईं छा थो सम्झे, माउ जी उन महिल ख़ुशीअ जो को ॾिसण वारो हुजे, सो बाक़ाए ते रोअण लॻी हेॾां होॾां। हसन खे जंहिं महिल प्यारु पंहिंजे हिसाब सां पूरो कयईं त एतिरे में हिन शहज़ादीअ ते नज़र पइजी वई। एतिरे में हसन खां हीअ पुछण वारी हुजे त हसन अॻे चयुसि, अमड़ हीअ तुंहिंजी मतिलबु त नुंहुं आहे। अदा माउ खे जॾहिं ख़बर पई त नुंहुं आहे, वाक़ई बि ख़ुशि ॾाढी थी, उहा बि अचे वठी कमरे मंदरु ऐं हुनखे चवणु लॻी नुंहुं खे त तूं पंहिंजो चहिरे तां निकाब लाइ निकाब, सो मां तोखे ॾिसां त मुंहिंजी मतिलबु त शहज़ादे पुटु कहिड़ी शहज़ादी ॻोल्ही आहे। अदा जॾहिं हुन परीअ पंहिंजे मुंहं तां लिबास जो लाथो त हिन जी माउ हुनजो हुस्न ॾिसी ऐं बेहोश थी पई। एतिरी त उहा सुहिणी हुजे परी जो बेअंत।
अदा जॾहिं हिन जी माउ होश में आई त हुनजो को ठिकाणो न लभे ख़ुशीअ जो त अहिड़ी ख़ूबसूरत मुंहिंजे पुट खे सच में हीअ परी आहे। ऐं हू चवणु लॻो त माउ खे त मां अमर हीअ परी आहे सच में। सो छा थो सम्झे हिन जी माउ पंहिंजे पुट खे पंहिंजी मतिलबु त नुंहुं सां गॾु ॾिसी एॾी त ख़ुशी जी जो बेअंत। अदा जॾहिं उहा परी हुन मुल्क ते पुगी ऐं पंहिंजे महलनि जे अॻियां हिन जो घर पई ॾिसे त हिकिड़ी मतिलबु त उनजी हिकु मतिलबु ईट मतिलबु त बराबरि बि हिन जो घरु न आहे। एतिरे में हिन खे पंहिंजा उहे महल उहे बादशाहियूं उहे परियूं हिन खे ॾाढियूं यादि पियूं। हिन खे सोचियो त बणा हिते त मुंहिंजी ज़िंदगी त तेल थी वई। एतिरे में हसन हिन जे चेहरे ॾे ॾिठो पंहिंजी ज़ाल जे ते त हिन अॻे ई अंदाज़ो लॻाए छॾियो त हीअ छा थी सोचे। एतिरे में हसन पंहिंजी माउ खे वठी हुन कमरे में आयो। अदा जंहिं में उठनि जी हिन दुनिया लाइ हुन कमरे में रखी सिधो सो माउ खे चई अमड़ हीअ ॾिस असां वटि दुनिया केतिरी थी वई आहे अंदाज़ो तूं पाण लॻाए। हिन जी माउ जॾहिं हिन दुनिया ॾिठी पंहिंजो पुटु ॾिठो ऐं नुंहुं ॾिठी ॾाढी ख़ुशि थी। सो बहरहाल हिन सम्झियो त वाह जो कमु थी वियो। सो हिन हसन खे चवणु लॻी त हाणे हीअ मसइलो कीअं आहे ऐं छा ॻाल्हि आहे। अदा हसन पंहिंजे हिसाब सां सॼी माउ सां तेर पितर ॻाल्हि करे छॾी त बेराम जादूगर मूंसां छा ज़ुल्म कयो ऐं कीअं मुंहिंजी 7 भेनरुनि परनि मदद कई ऐं इन सां शादी बि उन्हनि परनि वारनि भेनरुनि कराई ऐं हीअ दुनिया बि उन्हनि ॾिनी आहे ऐं मुंहिंजी केॾी ख़िदमत करे तो वटि पुॼायो अथनि। अदा हसन जी माउ जॾहिं टोटल इहो हवालु पुट जे वातां ॿुधो ॾाढी ख़ुशि थी ऐं रब जा शुकराना अदा कयईं ऐं पंहिंजे पुट खे चवणु लॻी त हाणे तुंहिंजो छा रायो आहे हिन खे किथे विहारींदे हीअ त परी आहे तूं चवे थो। सो हिन पंहिंजी बादशाही हिन जे हथ में हुई। सो हीअ तुंहिंजे कढाईअ त हाणे छा कंदे। चवणु लॻो त मां पंहिंजे हिसाब सां हिन शहर मां लॾे ऐं बगदाद जे तरफ़ वेंदुसि। उते उन पासे में दरिया जे कंधे ते पंहिंजे हिसाब सां मलात ॾींदुसि। सो उते वञी सुकून सां पंहिंजी ज़िंदगी कटींदुमि। अदा मां हिन जा लफ़्ज़ ॿुधा हिन खे दुनिया जाम हुई। हिन पंहिंजे हिसाब सां तयारी कई उन बगदाद जे शहर तरफ़। अदा हिन खे पंहिंजे हिसाब सां दुनिया जा कुझु उठ पंहिंजे हिसाब सां उहा साॻो जेको बैराम जादूगर जो दोलड़ो हुयो हिन दोल जो वॼायो उहे साॻा जादू वारा उठ आया। हिन पंहिंजे हिसाब सां कुझु माउ कुझु दुनिया हिकु उठ ते ऐं ज़ाल सिधो खणी ऐं निकिरी पियो मतिलबु त बगदाद जे शहर तरफ़। अदा हकिल नो हकारींदो वेला वक़्तु वठंदो पीअंदो हिन खे सम्झ ईअं त महीनो ॾेढ उन तरफ़ लॻी वियो सुठी मंज़िल ते हुजे। हिन अहिड़ो कमु कयो हुजे हिकु एडवांस में मतिलबु त जीअं आयो हो हिन जे दिलि में इहो ख़्यालु हुयो हिकु ईमानदार हिकु पंहिंजे हिसाब सां नौकर मज़ूर तका पंहिंजे वक़्त में हुयसि मतिलबु त वताई तंहिं वक़्त में जेका हुया हिकु अहिड़ो हिसाब सां ईमानदार ग़ुलाम हिन ख़रीद करे छॾियो हुजे। उनखे एडवांस में उनखे 1000 सरफियूं मतिलबु त तंहिं वक़्त में लख अशरफियां ॾिनियूं हुयूं त हिन वक़्तु दुनिया जी कमी न हुई। सो वञे चईं त बगदाद जे शहर वञु ऐं फलाणी मतिलबु त दरिया जे कंधे सां तूं हिकु मालात ठाराए या वरी VIP मालात वठि पर बादशाह जी मालात जे बराबरि हुजे। उन में गिलम गालीचा एतिरा त ख़ूबसूरत हुजनि जो कॾहिं बादशाहनि वटि बि न हुजनि। सो सॼो सेटअप तूं करे छॾिजांइ। सो मां ज़रूरु हिकु ॾींहुं उते ईंदुमि। अदा हसन पंहिंजे हिसाब सां इहो कमु करे छॾियो हुजे। उते हिकु नौकर बीठो हुजे हिन जे इंतज़ार मुंहिंजे त कंहिं महिल था अचनि। उहा मालात बि हिन पंहिंजे हिसाब सां ख़रीद करे छॾी हुजे ऐं उहा मालात बि ख़ूबसूरत हुजे। अदा जॾहिं हसन पंहिंजे हिसाब सां हुन बगदाद शहर में पुॻो उते पंहिंजे हिसाब सां जॾहिं पुॻो त हुन हमरा नौकर उहे साॻा सामान लाराए अचे हुन मालात में अची लाथई ऐं मालात जो हुन शहज़ादीअ ॾिठी परीअ। सो परीअ खे ख़ुशीअ जो को ठिकाणो न रहियो। हूअ बि चवणु लॻी त वाक़ई बि दुनिया में बि पंहिंजे हिसाब सां मालातूं आहिनि। सो हुनखे ॾाढो उन मालात में सुकून ऐं पंहिंजे मुल्क जी ख़ुशबू अचणु लॻी। उहो चवणु लॻी त वाक़ई बि हाणे त सुकून सां ज़िंदगी मुंहिंजी हिते गुज़रंदी। सो हुनखे पंहिंजे हिसाब सां हसन चयो त हाणे छा थिए। अदा जॾहिं मालात ॾिठईं त हिन जी ख़ुशी थोरी घणी रौनक आई। हसन अॻे टले वियो त बहरहाल हिन खे पंहिंजे मुल्क जी यादगिरी अञा आहे। हिन जी मूंसां मोहबत न थी आहे सची। जे मोहबत थी वई आहे त मुंहिंजे महल त झूपड़ीअ खे बि कोन ॾिसे हा। सो हिन जी मोहबत न आहे। कुझु हिन लाइ सोचणो पवंदो हिन जी जीअं मुंहिंजी करे मुंहिंजी मोहबत थी पए मूंसां। अदा हसन अहिड़ो कमु कयो हिन खे दुनिया जी का कमी कोन्हे। हिन पंहिंजे हिसाब सां उन बहरहाल मालात जे अॻियां हिकु VIP बाग़ गालीचा ठाराया। उहे साॻा जीअं तलाउ वग़ैरह हुया तंहिं वक़्त में हुनजी मतिलबु जिते विंजणाई थी हुई सनानु करणु। सो उन हिसाब सां ओड़े हिसाब सां हिन हसन बि पंहिंजे हिसाब सां हुन मालात जे अॻियां ठाराए छॾियो मतिलबु त बाग़। सो उन में गुल ॿूटा अहिड़ा हणाए छॾियईं जो बेअंत।
अदा अञा हिन जी दिलचस्पी वधे पई, गुल ॿूटा ॾिसे पई हेॾां होॾां महलात में रहण लॻा। सो ॾाढा ख़ुशहाल हिन जी ज़िंदगी गुज़रे पई। होरनि ॾाढा हिन जी मोहबत थींदी वञे पई हसन सां। इन ॻाल्हि खे मतिलबु त 2 साल थी विया। ईअं हिन जो कमु हले पियो। उन हसन खे पंहिंजे हिसाब सां 2 पुटनि जी औलाद ॼाई, हिकु नंढो ॿियो वॾो। उनखे पंहिंजे हिसाब सां पुटनि जी औलाद थी पई। हसन ॾाढो ख़ुशि थियो। सो पुटनि जी नेमत खां वधीक ॿी शइ काशी आहे कोन। सो हसन खे बि मतिलबु त उन ज़ाल जी दिलचस्पी हाणे हसन सां ज़्यादा थी वई, छो त उहा उन्हनि जी ॿारनि जी माउ थी वई हुजे। ऐं हसन खे बि हाणे यकीन थी वियो त हाणे हीअ पंहिंजे हिसाब सां कॾहिं बि वापसि न वेंदी। ऐं जॾहिं भेनरुनि सां मोकिलाए ही निकितो पंहिंजी ज़ाल खे वठी, तॾहिं हिन खे नंढी भेण चयो हुयो त हिन खे पंहिंजो लिबास पंहिंजी ज़ाल खे कॾहिं बि न ॾिजांइ परण वारो। जंहिं महिल हिन खे लिबास साॻियो मिली वेंदो, हीअ साॻी उॾाणी हली वेंदी पंहिंजी परीलोक में। सो हाली लिबास जे करे तोसां गॾु आहे। लिबास कॾहिं बि हिन खे ज़ाहिर न कजांइ। जे लिबास खे साड़ींदे इन में तुंहिंजी चङाई आहे। जेकॾहिं तुंहिंजी मर्ज़ी, मुंहिंजी सलाह इहा आहे त लिबास इन परी वारो जेको आहे इहो साड़े छॾ। अदा हसन अहिड़ो कमु कयो, उहो लिबास सॼो माउ खे बि ॾेखारियो त मुंहिंजो हीउ लिबास आहे। सो बहरहाल फलाणी जॻह ते मां लिकायां थो। अदा हिन खे ख़बर हुई सॼी। अदा माउ खे हिन कोन पहिरियों हवालु कयो। सो पंहिंजे हिसाब सां हिन जो वक़्तु गुज़रे पियो। हिन खे 2 पुट थी विया। हिन खे वेठे वेठे हसन खे यादगिरो पइजी वियो। यादगिरो कंहिंजो पइजी वियो? उहे जेके हिन 7 भेनर हुयूं जीअं हिन जी मदद कई। हिन सोचियो छो न भला हाणे मुंहिंजी ज़ाल जो बि रूह लॻी वियो आहे ऐं मुंहिंजा बि 2 ॿार थी विया आहिनि। सो हाणे मुंहिंजी ज़ाल काॾे कोन वेंदी। हाणे मूंखे मुनासिबु इहो थो लॻे त पंहिंजी बादशाही मतिलबु छॾे भेनरुनि थोरो चकर लॻाए अचां त छा हले थो, छा चले थो। उन्हनि खे बि दीदार कराए अचां, उन्हनि जो बि दीदार करे अचां। ॾाढी सिक लॻी आहे। सो मुंहिंजी वॾी मदद कई अथनि। सो इन ॾुखे वक़्त में मुंहिंजो साथ ॾिनो अथनि। इन्हनि खे कीअं मां विसारियां। अदा आयो सिधो सो हसन वञी माउ सां सॼी ॻाल्हि कई त हाणे मूंखे इजाज़त ॾे। सो मां पंहिंजी भेनरुनि जे तरफ़ ईंदुसि। सो उन्हनि जी ॾाढी यादि थी अचे, सिक बि लॻी आहे। सो उन्हनि खां सवाइ मुंहिंजी सरे बि कोन थी। छो खोड़ टाइम मुंहिंजी मदद कई अथनि ॾुखे वक़्त में। ऐं मां सां सॼी हक़ीक़त हुन कई बि हुई। हुन जो वाक़ई बि तुंहिंजी ॻाल्हि सही आहे, पर मोटण जी लाज़मी कजांइ, छो त हू तोखे अलाए छॾण लाइ कोन। चए को मसइलो न आहे। हिननि जा पोयों ॿार बचाया थोरी थो मां वरितियूं वञा। सो वञा थो भेनरुनि लाइ कुझु तोहफ़ा ज़रिए आहिनि। सो उहे मां पंहिंजे हिसाब सां उन्हनि लाइ खणी थो वञा पंहिंजी दुनिया जा। सो उन्हनि खे ॾींदुसि। सो उन सां मिली जुली मोटी ईंदुमि। अदा हसन पंहिंजी माउ खे वरी पचारे इहो चयो वियो त हीअं इहा जेकी परी आहे मुंहिंजी ज़ाल, सो इन बचा औलाद त कई आहे, मुंहिंजा मतिलबु त पुट त आहिनि, पर मुंहिंजी दिलि थी चवे इन जो मूंसां ओड़ी मोहबत न आहे। जे हिन खे ख़बर पइजी वई इन जो लिबास मूं साड़ियो न आहे परण वारो। ऐं फलाणे वण जे हेठां जेको बाग़ु आहे, इन बाग़ जो जेको फिको वण आहे, इन फिके वण जे हेठां मूं पूरे छॾियो आहे, हिकु पेतीअ में अंदरि बंदि करे रखी छॾियो आहे। जेकॾहिं इहा ख़बर उनखे उनजो ख़्यालु रखजांइ, जे इहा ख़बर कंहिंखे बि न पई इहो लिबास जे मुंहिंजी ज़ाल खे हथु ईंदो, सो इहा उॾाम में हली वेंदी। सो वरी मसइलो थी पवंदो मुंहिंजे लाइ। मां चयो त वधि में वधि मां ख़्यालु रखंदुमि इन बाग़ जे तरफ़। हाणे तुंहिंजी ज़ाल खे वञणु न ॾींदुमि। हिन चयो वञण बि न ॾिजांसि ऐं को गैर मर्द हेॾे अचे बि न, ऐं उन सां हिफ़ाज़त में रहिजांइ जेको माण्हू हिन खे ॾिसे न। हीअ एतिरी ख़ूबसूरत आहे जो दुनिया जे माण्हुनि काॾहें बि अहिड़ो सुहिणो माण्हू ॾिठो न आहे। जे हिन ते कंहिंजी नज़र पइजी वेंदी सो बहरहाल वॾो मसइलो थी पवंदो। इन जी ॻाल्हि जी पारत हुजे। सो मां हाली वञाए थो। अदा मां सां ही तेर पितेर ॻाल्हि कयूं ऐं पंहिंजे हिसाब सां उन साॻे दोल खे वॼाई। साॻा उठ ज़ाहिर थिया। हिन कुझु हिकिड़े उठ ते पंहिंजी भेनरुनि लाइ तोहफ़ा रखिया, ॿिए उठ ते पाण मतिलबु त चढ़ी रवानो थी पियो उन तरफ़। अदा एतिरे में हिन जेकी माउ सां ॻाल्हि कई उन लिबास जे बारे में ऐं जेको कुझु ॻाल्हायईं सो इहो सॼो हिन परीअ ॿुधो। एतिरे में हिन परीअ जे अखियुनि मां पाणी हलियो आयो। चवणु लॻो त मुंहिंजो मुड़ुसु मूंसां धोखे में वठी आयो आहे। हूअं त हू आस्ते आस्ते मोहबत बि करे, पर जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधे त मूंसां सॼो इल्मु ऐं धोखो कयो आहे हिन। हुनखे थोरी घणी हिन मां नफ़रत थी पई। भली ॿार ई हुन पैदा कया। हिन चयो हाणे कहिड़ी बि हालत में मां इहो मतिलबु जुबो हासिलु कंदमि। हिन जो इहो मतिलबु ज़िद थी वियो परीअ जो। मां पंहिंजो लिबास इहो परण वारो ज़ाहिर कंदमि ऐं पंहिंजे हिसाब सां हिन खे सम्झाईंदमि त छा थींदो आहे। अदा कुझु ॾींहं गुज़रिया। हू पंहिंजी भेनरुनि सां पुॻो। उते भेनरुनि खे पंहिंजे हिसाब सां तोहफ़ा ॾिनई ऐं भेनरुनि खे चवणु लॻो त मूंखे उन साॻी जेकी तव्हां परी परणाए मोकिली मूंसां, उन मां मतिलबु त मूंखे 2 पुटनि जी औलाद थी वई आहे। सो मां ॾाढो ख़ुशि आहियां। तव्हांजा वॾा थोरा आहिनि। एतिरे में भेण हिननि खे ॾिसी हिन खे ॿुधी इहे लफ़्ज़ ॾाढो ख़ुशि थियूं। बहरहाल असां पहिरियों चकर सोचियो त इंसान बेवफ़ा हूंदा आहिनि, ॿुधंदियूं आहियूं, पर तूं त वफ़ादार आहीं, वरी बि असां ॾे चकर ॾियणु आई।
चवणु लॻो तव्हांजा वॾा मूं ते थोरा आहिनि, तव्हांखे कीअं विसारिया। अदा उहो पंहिंजे हिसाब सां भेनरुनि खां मोकिलाइण जी तयारी कई त हुन हुननि में इलाज करणु लॻसि त एतिरा ॾींहं तरस। अदा हुनखे कुझु ॾींहं हुन वटि भेनरुनि वटि तरसणा पइजी विया। अदा छॾियो हसन ज़रगर खे, वठि हुनजी ज़ाल परीअ खे। अदा परी जॾहिं पंहिंजे हिसाब सां इहो सॼो मतिलबु त हुनजी गुफ़्तगू ॿुधी ऐं हिन कुझु ॾींहं गुज़रिया, सिधो सो पंहिंजी ससु ॾे आई। सस खे चवणु लॻी, सो बहरहाल मूंखे हिते सुकून नथो अचे, जेकर चवां थी त मां विंझण जी सनानु करण जी वॾी शौक़ीन हूंदी हुअमि। हेॾां ॿुधां थी नदी आहे हिकिड़ी, सो सॼे ॻोठ जो माण्हू अचनि थियूं, मायूं अचनि थियूं, विंझनि थियूं, सो हुते वॾो सुकून आहे। सो मूंखे मतिलबु त मज़ो नथो अचे, मूंखे परी लोग पंहिंजा मिट अज़ीज़ यादि था पवनि। हिन खे निमाणो हाल करे पंहिंजी ससु सां ॻाल्हि कई, सो मूंखे कहिड़ी बि हालत में मूंखे इन पासे वठी हल। हिन ॾाढी न माना कई, हेॾां होॾां हुन ससु हुनजी आहे, पर हिन परी अहिड़ो लिबासी ॻाल्हायोसि, हिन जी अखियुनि मां पाणी बि गड़ी पियो। हिन ॾिठो त बणा हिन खे कॾहिं बि रोअंदे ऐं निमाणे हाल में कॾहिं बि न पुछा कयईंसि। एतिरे में चवणु लॻसि परी, जे मूंखे पंहिंजो लिबास हुजे या उॾण वारो परी लोग जो, सो बहरहाल मां तोखे जीअं कॾहिं बि न चवां हा, पंहिंजे हिसाब सां विंझी घुमी फिरी अचां मोटी। मूंखे लिबास कोन्हे, मां मजबूर थी पई आहियां, इन करे तुंहिंजे सहारे तोसां गॾु हलंदमि। मूंखे लिबास त कोन्हे जो मां उॾी हली वेंदमि, वरी मोटी ईंदासीं कहिड़ो फ़र्क़ु पवंदो। अदा हिन खे परनि जी ॻाल्हियुनि ते हुनखे यकीन पइजी वियो, सो कुरा पंहिंजे हिसाब सां उहा वठी हलियसि। अदा हसन जी माउ पंहिंजे हिसाब सां हुनखे वठी उन साॻे तरफ़ हली, हिन खे निकाह पियल हुजे, अदा पंहिंजे हिसाब सां हिन खे जुबो पियल हुजे जेको विंझण वारो। अदा हिन पंहिंजे हिसाब सां सनानु कयो, सनानु करे त पंहिंजे हिसाब सां ॿियूं औरतूं बि जाम विंझनि पियूं वेठियूं उन साॻी नदीअ में, छो त हुयो ई औरतुनि जो पंहिंजे हिसाब सां ठहियल। सो हिन पंहिंजे हिसाब सां उन मां लिबास पंहिंजो मतिलबु त मुंहं तां चेहरे तां उहो कपिड़ो हटायो। अदा जॾहिं निकाह जो न परीअ लाथो, उन जो एतिरो हुस्न हुजे जो बेअंत, जेकियूं बि उते औरतूं विंझण आयूं हुयूं, सनानु करण आयूं, सभु हिन परीअ खे ॾिसणु लॻियूं। अदा ॾिसणु लॻियूं ही हैरत मुंहिंजनि बणा हेॾो हुस्न, पर हुन वरी अहिड़ो कमु कयो, उनजा ॿई पंहिंजा शहज़ादा बि वतियूं आई। उहे ॿई ॿार जेका छोकिरा हुया उहे बि एतिरा ख़ूबसूरत हूंदा, उहे माउ ते विया सफ़ा। उन्हनि जी चमक एॾी हुस्न जी जो बेअंत। अदा टोटल औरतूं उते ॾिसणु लॻियूं। हिकु उन बादशाह जी हिकु बानी, उहा बि उन बहरहाल बगदाद जी बादशाह जी बानी बि उते मौजूदु हुजे। सो हज़रत ख़लीफ़ा अलैहि शाह नालो वग़ैरह वठनि पियासि। सो मूंखे नालो वधीक अॻिते अञा हिन जी कहाणी हले थी, सो नालो मां यादि करे पाण तव्हांखे ॿिए टुकड़े में लाज़िमी ॿुधाईंदुमि। सो उन ॻाल्हि कई पंहिंजे हिसाब सां, हिन सॼे हिन ॾिठो जेको तेर पिते नदीअ जो। अदा हिन पंहिंजे हिसाब सां ॾिठो हिन जो हुस्न ॿारनि जो, हिन जो ॾाढा इबरत में पइजी विया। आस्तर आस्तर हिन अहिड़ो कमु कयो, उन बादशाह जी जेकी हुई बानी उहा हिननि जो पीछो करणु लॻी। पीछो कंदे 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 अची सिधो सो हुन महिलात में फिटी कयईं, जंहिं महिलात में हीअ वयूं। अदा महिलात जी ख़बर पइजी वई हिन खे त फलाणे महिलात जूं आहिनि। अदा हीअ सिधो सो बानी मोटी ऐं उन बादशाहज़ादीअ खे ॻाल्हि कयईं, जंहिं वक़्त में उन बादशाह जी ज़ाल हुई, उहा बि पाण खे हुस्न में बेअंत मिसाल सम्झंदी हुई त मूंखां वधीक को सुहिणो आहे ई कोन। अदा जॾहिं बानीअ हिन सां सॼी तेर पितर हिन दरिया नदीअ वारी ॻाल्हि कई त हिन हिकु औरत आहे, हिन उनजा ॿ शहज़ादा छोकिरा हुया, पर दुनिया में का औरत अहिड़ी न आहे ख़ूबसूरत, न अहिड़ा शहज़ादा मूं ॾिठा। हिन पंहिंजे हिसाब सां उनखे जे अॻियां जो पंहिंजे हुनजी तारीफ़ कई, हुनखे कावड़ ॾाढी आई। हुन चयो त मूंखां वधीक को हुस्न में आहे। हुन चयो त हू तूं त अध ते बि कोन्हे का, हू वॾा बेअंत हुस्न में आहिनि। अदा उन्हनि खे ॾिसण लाइ उन मतिलबु त औरत जो ख़्यालात पैदा थी पए शहज़ादीअ जी, हाणे कीअं मसइलो थिए। अदा पंहिंजे हिसाब सां हिकु नौकर घुरायईं ऐं उन नौकर खे आर्डर ॾिनई त इन फलाणे मलात में वञ, ऐं इन जेकियूं मायूं आहिनि छोकिरनि सिधो औरत, सो इन माईअ जे लॻे थो नूंहुं आहे, उहा मुंहिंजे अॻियां पेश थिए दरबार में। अदा बादशाह ऐं बादशाहज़ादीअ जो हुकुम हुजे, सो नौकर हुकुम न मञे त कीअं मसइलो थिए। सिधो सो हुन कमिरो वञी खड़कायो उन दर। अदा पोयों हसन जी माउ वई उन सॾु ॾिनसि त घर में मर्द माण्हू केरु ई कोन्हे। चवणु लॻो त हिन बादशाहज़ादीअ जो हुकुम आहे बादशाहजीअ जो, सो जेकी तुंहिंजी नूंहुं आहे उहा पंहिंजनि पुटनि सिधो उन दरबार में अची हाज़ुरु थिए। चवणु लॻी त मुंहिंजो पुटु कोन्हे को, सो मूंखे असांखे मना करियो आहे त घर खां ॿाहिरि न निकिरजो, सो मां मतिलबु त इहो कमु न थींदो। एतिरे में चवणु लॻो त को बि मसइलो न थींदो, सो पंहिंजे नुंहुं खे तूं इजाज़त ॾे, जीअं मां वठी थो वञा बाबगत उन ई ईंदी, इहा ज़िमेवारी आहे, मुंहिंजो वाइदो आहे। सिर्फ़ु बादशाहज़ादी हिन खे ॾिसंदी ऐं घुमंदी, हिन सां ॻाल्हाईंदी।
अदा हिन पंहिंजे हिसाब सां हसन जी माउ खे दिलदारी थी वई त बहरहाल वञे भली। अदा हिन खे हार सिंगार कराए पंहिंजे हिसाब सां उन्हनि बचन सिधो उन नौकर खे चयईं त घोड़ा कायूं आयो हाथियूं। उन ते शहज़ादी उहा साॻी जेकी हुई परी उहा बचन ॿारनि सिधो सिधो सो हुन बादशाह जे दरबार में पुगी, बादशाहज़ादीअ जे बि। अदा बादशाहज़ादीअ जे दरबार में जॾहिं कमरे में अंदरि आई, हिन खे निकाब मुंहं ते हूंदे। अदा ॿार त हिन जा ख़ूबसूरत हुजनि। जॾहिं निकाब हिन पंहिंजे हिसाब सां शहज़ादी ॾिसण लाइ चई मां बेताबी बि आहियां, तूं निकाब पंहिंजो लाहे पंहिंजो हुस्न जो दीदार कराए त तुंहिंजो वॾी मां हाक ॿुधी आहे, सो ॾिसां चाहियां त तूं केतिरी हुस्नदार आहीं। अदा हुन निकाब जो लाथो त जीअं कमरे में अंदरि ऊंधाई हुई उते शुआ थी वियो। अदा जॾहिं ॿ छोकिरा शहज़ादा ऐं जॾहिं माउ जो निकाब लथो हुन परीअ जो त हुन जी आङुर अची वियूं वातनि में। सॼो दरबारी जेका बि में अवाम वेठो हुन अवाम जो हौसलो ख़ता थी वियो। एतिरो हुस्न हुजे जो बेअंत। हिन खे मतिलबु त हुननि जा वात पटिया पिया, पर हीअ शहज़ादी मुर्के पे वेठी, हूअ बहरहाल परी मुर्के पे वेठी। एतिरे में पुछा करण लॻा त हे बहरहाल हुस्न छा आहे, छा मसइलो आहे। एतिरे में उहो चवणु लॻो त मां हिकु परी आहियां, सो हीअ त मुंहिंजो हुस्न हिन महिल अधु ते बि कोन्हे को, सो फिटी वियो आहे। जॾहिं मां पुरन वारो लिबास पाईंदी आहियां न त अञा बेअंत हुस्न मुंहिंजो ज़ाहिर थींदो आहे। अदा हिन जो अधु हुस्न मतिलबु त ज़ाहिर महसूस ॿुधो हिन मतिलबु त शहज़ादीअ उन बगदाद जी शहज़ादीअ ॿुधो त अधु हुस्न आहे अञा, सॼो हुस्न जॾहिं हीअ लिबास पाईंदो हले छा हूंदो। हिन जो तकड़े में उहो लिबास पाए। हिन चवणु लॻो मूं त लिबास कोन्हे को। एतिरे में चवणु लॻो त लिबास उहो किथे आहे, कीअं आहे। चयो मुंहिंजी सस जे कमरे में आहे। अदा बादशाहज़ादीअ खे उनखे मतिलबु त हिन परीअ जो हुस्न ॾिसणो हुयो मुकमल, सो हुन देरी न के वरी नौकर खे मोकिलियईं। उन साॻी हसन जी माउ खे वठी आयो। हसन जी माउ खे चई हिन जो लिबास किथे आहे। हूअ चवणु लॻी त हिन जो लिबास आहे कोन, इहा जीअं आहे इंसान जो लिबास हिकु ई हूंदो आहे, सो इहा आहे। चई न हिन जो लिबास ॿुधाए। एतिरे में चवणु लॻी त मूं त लिबास आहे कोन, सो मूंखे ख़बर ई न आहे। अदा हिन पंहिंजे हिसाब सां ॾाढो नटाइण जी कोशिशि कई, पर हुनखे त सॼी गुफ़्तगू माउ ऐं पुट जी ॿुधी वई। छा वञा त परे हिन खे सॼो हवालु कयईं त फलाणे पेड़ हेठां इन जी कमरे में ॿाहिरां पुठिए पासे न हिकु वणु आहे फिको, सोने जे हेठां हिकु पेती आहे, हुन पेतीअ में मुंहिंजो लिबास पियो आहे। जीअं कंहिं बि नौकर खे मोकिलियो उहो खोटे खणी अचे त मां तुंहिंजे अॻियां पाए ॾेखारियां थी। अदा जॾहिं इहा ख़बर सॼी पइजी वई, हुनजो वात किटिल थी वियो त मतिलबु त हसन जी माउ जो त वॾो कमु ख़राबु थो थिए, हाणे छा थींदो। मां पंहिंजे पुट खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदमि ऐं कहिड़ो जवाबु ॾींदमि। अदा उतां शहज़ादीअ नौकर भॼायो। उहो नौकर सिधो सो वञी हुन पेड़ हेठां खोटराई कई वण हेठां, त उन जो साॻियो लिबास ऐं पेती सिधो खणी अचे दरबार में पेश थियो। ऐं बादशाहज़ादीअ उहो लिबास मतिलबु त बादशाहज़ादी लिबास खणी ॾिठईं त वाक़ई बि हिन में पर वग़ैरह लॻा पिया न, ऐं अची हुन साॻी परीअ खे ॾिनई त ॾिस तुंहिंजो आहे या ॿिए जो आहे। हुन ॾिठो त बणा जीअं बाबरकत मुंहिंजा वणनि में हुन मतिलबु त लिबास में वण मतिलबु त पख पर वग़ैरह जेका बि आहिनि सो बाबरकत सही लॻा पिया न, सो हिन खे ॾाढो वणियो। हिन वरी पंहिंजे हिसाब सां चयो त हाणे मां पाए ॾेखारियां, जे पाए ॾेखार। अदा हुन परीअ पंहिंजो लिबास पाए पंहिंजे हिसाब सां जॾहिं तयारु थी बीठी ऐं लिबास जो ईअं पंहिंजो रक़्स कयईं, हेॾे होॾे घुमी फिरी हेॾां होॾां उॾीसी त एॾो त दरबारी माण्हू हैरान पइजी विया। हिन खे पहिरियों चकर ॾिसी हैरात में अची विया, इबरत में अची विया। एतिरे में बादशाहज़ादी खे उहो चवणु लॻी त बहरहाल अञा मुंहिंजे हुस्न जी अधु बि कोन्हे का, मां आख़िरी जॾहिं झलकियार तव्हांखे ॾेखारींदमि त तूं हैरान थी वेंदीअ। अदा बादशाहज़ादी वरी इहा जो ॿुधी ॻाल्हि त वरी इहा दिलचस्पी वधी वई हिन जी, वरी मूंखे आख़िरी दीदार पंहिंजो कराए। अदा हुन शहज़ादा परी अहिड़ो कमु कयो, उहे ॿई शहज़ादा पंहिंजा भाकुर में करे ऐं हीअं फेरी ॾेई मथे गुंबस ते वञी वेही रही। अदा एतिरे में उहा बादशाहज़ादी चवणु लॻी बगदाद जी तूं हेठि लही विया, तुंहिंजो बसि हाणे हुस्न ॾिठो थिए, तुंहिंजो गंज थी वियो, सो बहरहाल हाणे हेठि लही आहे। एतिरे में उहा परी चवणु लॻी सो बहरहाल हाणे जेका वियास उहे वापसि कोन ईंदा, जेको थियणो सो थी वियो। एतिरे में हुन कुराड़ी खे चवणु लॻी तुंहिंजे पुट मूंसां ॾाढी कई आहे, तुंहिंजे पुट मूंसां धोखो करे ऐं मुंहिंजो लिबास लिकाए मूंखे पंहिंजे धोखे में आंदो अथई। जे अगरि मूंसां हू मोहबत करे थो ऐं मूंखे हासिलु करणु चाहे थो त साॻे बाग़ ऐं साॻी जॻह ते वरी मुंहिंजो इंतज़ारु करे ऐं पुॼी वञे, वधीक हिसाब किताब उते थींदा। अदा एतिरे में इहा परे चयूं उनखे ऐं उॾामी इहा थी वञे। अदा हू पंहिंजा ॿार बचा कयूं, परी मथे उॾंदी उॾंदी हली वई, हुननि जी अखि तां लही वई। हूअ पंहिंजे हिसाब सां हली वई, कुराड़ीअ पंहिंजो मुंहुं मथो पटियो ऐं उहा बादशाहज़ादी जेकी हुई उहा हिनमहिल ताणी इबरत में हुई त आख़िर ॻाल्हि छा हुई ऐं छा मसइलो हुयो।
उनखे इन ॻाल्हि जी का बि ख़बर न चार हुई त छा हुयो ऐं छाजे करे इहा परी वई ऐं छा मसइलो चई वई ऐं हिन जे पुट छा कयो एतिरो। अता हिन ॻाल्हि हिन बादशाहज़ादीअ खे मुंझाए विधो त बादशाहज़ादीअ खे हाणे कुराड़ी सही हाणे पंहिंजे हिसाब सां चयो वियो पई त हाणे पंहिंजे पुट खे मां कहिड़ो जवाबु ॾींदमि ऐं कहिड़ो मुंहुं ॾेखारींदुमि। हाणे त सॼी हेड़ वई हली, हुन मूंखे ॾाढो मना कई जंहिं ॻाल्हि खां रोके, सो मां पंहिंजे पुट जी ॻाल्हि ते यकीन न कयो, सो पंहिंजो जेको करिणो हो सो थी वियो। हाणे छा कयां। दोस्तो हीअ कहाणी हिते पूरी था कयूं। सो वरी नई कहाणी मतिलबु त इन कहाणी जो पार्ट टियों इन कहाणीअ में तव्हांखे ॾींदासीं। सो उमीद कयूं था तव्हांखे हीअ कहाणी ज़रूरु पसंदि आई हूंदी। पसंदि अचेव त असांजे सिंध सलाम चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कजो ऐं हिन कहाणीअ जा तव्हांखे जॾहिं पार्ट पहिरियों न मिलियो त हिन ई वीडियो में हुनजी बि मां लिंक ॾींदुमि। सो पहिरियों पार्ट तव्हां उहो बि ॾिसिजो त मज़ेदार कहाणी आहे। जे असांजे सिंध सलाम चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कजो ऐं बेल आइकन घंटीअ खे लाज़मी हणिजो, जीअं त का बि कहाणी असां अपलोड कयूं त तव्हां वटि पहिरियों नोटिफिकेशन पुॼे। सो दुआउनि में यादि रखिजो। क़ुर्बान अली कलोड़ खे